बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुपर मेहमान में मैं तव्हांजी मेज़बान तेरी मवान नाज़रीन करें जिथे भी खुश हूंदो आबाद हूंदो। जिते नाज़रीन सभिनी सुबुह जो आगाज़ हिकिड़े सुहिणे तरीक़े सां करणु चाहींदा आहियूं त हिकिड़ो ख़ूबसूरत थिए, छो त सॼे ॾींहं जी जेके मसरूफ़ियात हूंदियूं आहिनि त यकीनन असांखे इलाही बर्डन ऐं प्रेशर थींदो आहे, त उन ख़ूबसूरत जेको आगाज़ असां करणु घुरिजे। छा त जीअं पहिरियों त यकीनन असां नमाज़ पढ़ी अलाह साईं जे इबादत करे पंहिंजो आगाज़ कंदा आहियूं। उन खां पोइ अगरि इर्द गिर्द में या घर में ई को ग्रीनरी आहे त यकीनन थोरी देरि लाइ चांहि पींदे वक़्तु अगरि उनखे ॾिसे त असांजी जेकी रूह खे इलाही सुकून मिलंदो आहे। ईअं छो त ॾिसो न, कुदरत सां जॾहिं इंसानु कनेक्ट थिए थो, ख़ासि तौर ते सुबुह जे टाइम ते, त काफ़ी सारियूं शयूं जेके हूंदियूं आहिनि, नेगेटिव जेकी एनर्जी हूंदी आहे उहा असांजे बॉडी मां या असांजे दिमाग़ मां उहा रिलीज़ थी वेंदी आहे, ऐं पॉज़िटिव एनर्जी जेकी आहे उहा कनेक्ट थी वेंदी आहे सिर्फ़ु कुदरत खे ॾिसण लाइ। वण टिण ऐं ख़ासि तौर ते अहिड़ी ग्रीनरी, वरी अहिड़ो सियारे जो बि मौसमु अचे पियो, थधि जो, त थोरो मौसम बि चेंज थिए पियो। अचानक कल्ह राति जेको आहे हैदराबाद में इलाही थधी थधी हवाऊं शुरू थियूं, शाम खां वठी त कूलिंग फीलिंग्स अचानक शुरू थी वियूं, त सभु चवंदा त सडनली जेको आहे हीउ मौसम, यकीनन हाणे मौसम थोरो हीअं अचानक बि चेंज थींदो रहंदो, कॾहिं थोरी गर्मी कॾहिं थोरी थधी, लेकिन ख़ैर ख़ैर असां दिसंबर ताईं त असां भरपूर जेको आहे थधि जो जेको आहे मज़ो वठी सघंदासीं। त उन लाइ असांखे पहिरियों ई जेके आहिनि जेके स्वेटर वग़ैरह या गरम खाधा, ख़ासि तौर ते ॿारनि जे हवाले सां, त घण में वधि केयर करणु घुरिजे। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सां तावन कयो आहे छपाल मेज़बान, जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि छपाल मेज़बान चाहे आहे, जिते असांजे प्रोग्राम सुबुह मेहमान में जिते ताबुन सां ते ढाबो सजियल आहे, तिथे अदा सजाद कयूं भलीकार कंदमि। भलीकार जो सजाद कीअं आहे ठीकु आहियो? हेॾी बहितरीनु छपाल मेज़बान जी चांहि जेके असांखे ठाहे पीआरींदा, ख़ासि तौर ते सियारे में त चांहि हुजे, वरी उहा चांहि जेके छपाल मेज़बान जी हुजे त ॻाल्हि ई छा। ऐं जीअं तव्हांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210228 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जी नाज़रीन, असां सोचता हूं तालीम केतिरी ज़रूरी आहे। असांजे मेहरान टेलीविज़न जो स्लोगन बि इहो आहे त तालीम जेकी आहे इंतिहाई ज़रूरी आहे। तालीम खां बग़ैर कुझु बि कोन्हे, लेकिन तालीम सिर्फ़ु डिग्रीज़ ताईं महदूद न हुजे। हाणे ॾिसो ॻोठ में बि जेके इंसान सोचनि था, कोई अहिड़ा स्टूडेंट्स आहिनि, अहिड़ा शागिर्द आहिनि, या ख़ासि तौर ते अहिड़ा वालदेन आहिनि त चाहिनि था त असांजा जेके ॿार जेको आहे इलाही सुठी तालीम पिराए, हिकिड़ो मुआशिरे जो हिकिड़ो बाशहूर जेको आहे किरदार ते, हिकिड़ो कैरेक्टर वाइज़, हिकिड़ो रिचुअल वाइज़, हिकिड़ो क्रिश्चन वाइज़, ऐं ख़ासि तौर ते जेके सिविल सोसाइटी जेके सर्विसिस हूंदियूं आहिनि, ख़िदमतात में, जीअं डॉक्टर थी वियो या सिविल इंजीनियर थी वियो या उस्ताद जेको थी वियो, मेन जेको शोबो जेको उस्ताद जो हूंदो आहे, त इलाही एतिरामान ऐं इलाही रिस्पेक्ट माउ पीउ जी जाइ ते हूंदो आहे। यकीनन ॾिसो वरी जॾहिं हाणे ॿाहिराड़ी जो जॾहिं को उस्ताद थिए थो, शहर में अचे थो, त यकीनन उनजी वॾी जेकी ॻाल्हि थिए थी, त यकीनन हिकिड़ो ॿाहिराड़ी को पढ़ी पंहिंजी मंज़िल माणे, हींअर जेको आहे शहर जे ॿारनि खे जेको आहे पढ़ाए पियो, उहो उस्ताद आहे हुननि जो, त हिकिड़ी वॾी प्रिहेंसी थींदी आहे ऐं प्राउड बि महसूसु थींदो आहे। अॼु बि असांजे प्रोग्राम में अहिड़ी क़िस्म जी पर्सनैलिटी जेको आहिनि मौजूदु आहिनि, पाण जेके आहिनि ॻोठ मां पढ़ी लिखी पंहिंजी स्ट्रगल करे, पंहिंजी तालीम हासिलु करे ऐं पंहिंजो हिकिड़ो बेसिक मुक़ाम जेको आहे हिकिड़ो गोल सेट करे यकीनन साबित कयो आहे त जेतिरी असां महिनत कंदासीं, ख़ासि तौर ते असांजा विजन सही हूंदा ऐं तालीम सां गॾु खणी ईंदासीं, त यकीनन असांखे मंज़िल अचीव थींदी। त अचो त नाज़रीन तव्हांजो हुननि सां तारीफ़ करायूं। प्रोफेसर मोहम्मद जुलेर सांगी साहब, तव्हांखे भलीकार। तव्हां पाण जेके आहिनि मेहरान यूनिवर्सिटी सां कंसर्ट आहियो, हींअर जेके मेहरान स्कूल में प्रिंसिपल बि आहियो, मूंखे इलाही ख़ुशी थी थिए तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में आहियो। कीअं ठीकु आहियो? ऐं सुबुह जो आगाज़, थधि जो जेको सुबुह जो आगाज़ आहे उहो ॿुधायो कीअं थींदो? हाँ बस अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जो अजब रंग आहे। हर इंसान राति जो सुम्हे थो, उनजो नालो ई वठी सुम्हे थो, वरी उनजे नाले सां ई उथे थो। ऐं इहा हिकिड़ी मां चवंदो आहियां त डेली मौत जी इहा रेयर सर्दी आहे। इंसान जॾहिं लाशऊर में हलियो थो वञे, जंहिंमहिल सुम्हे थो त उनखे का ख़बर कोन थी पए दुनिया जी, वरी उहो ई उनमें साथ उनमें यकीन रहे थो, पर वरी नई ज़िंदगी सां उनखे उथारे थो। त असांजो इहो अख़लाक़ी फ़र्ज़ु रहे थो इंसान जो, छो त जॾहिं इंसान जी तख़लीक़ थी त अलाह से फरमायो त इनी जाइल ख़लीफ़ा फिल अर्ज़, त जेके मलाइक हज़रात हुया उन्हनि ॾाढो क्रोध कयो त हिनखे न पैदा कयो। पर ॾिसो उहो ई इंसान हिते केॾा ख़फ़ा आहिनि, झंझट आहिनि, सभु कम आहिनि, सर्दी आहे, पंहिंजे घर वारनि जी कचुनि खां उथी था वञनि, के जेके ज़मीनुनि ते था सुम्हनि, के किथे था कनि, खेती ॿाड़ी कनि था, सुबुह जो अलाह जो नाम वठनि था, त यकीनन असांजो मालिक ॾाढो राज़ी थींदो हूंदो। बिल्कुलु तमामु ज़रूरी आहे रब खे असां जेको राज़ी कयो त पोइ सॼी दुनिया जा मसइला ऑटोमेटिकली हल थी वेंदा। तव्हां सां गॾु जेके असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि, नाज़रीन हू पाण जेके आहिनि टेक्निकल कॉलेज जा प्रोफेसर आहिनि, ऐं जीअं मूं सोचियो यकीनन तव्हां हुनखे सुञाणे वेंदा हूंदो, ऐं ख़ासि तौर ते टेक्निकल स्किल्स जी हिन वक़्तु केतिरी ज़रूरत आहे, बार बार हू असांजे प्रोग्राम में अची करे इन हवाले सां जेके स्टूडेंट्स आहिनि उनखे आगाही ॾींदा आहिनि त केतिरो कमु केतिरो ज़रूरी आहे, कहिड़े डिपार्टमेंट्स में तव्हांखे कमु करणु घुरिजे। अचो त
नाज़रीन जिन सां तारुफ करायूं। रोयल अहमद शेख साहब तव्हांखे भलीकार कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र मैडम, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु शेख साहब, मूंखे इलाही ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में जॾहिं बि ईंदव का न का नई शइ न का नई ॻाल्हि ज़रूरु खणी शेयरिंग कंदा आहियो। त पहिरियों ई ॿुधो, सियारे जो मौसम स्टार्ट थी आहे, कीअं पियो लॻे? माशाल्लाह तव्हां बिल्कुलु वेल ड्रेस। हाँ, बसि उहो सियारे जी इहा ई चङाई आहे जो हुन में ड्रेसिंग कयो त कुझु बहितर थो लॻे माण्हू, ऐं ड्रेसिंग बि करे सघे थो, थोरो रूटीन बि जेको आहे ईज़ी हूंदो आहे। शायदि गर्मी में माण्हू जेको आहे पघर में परेशान हूंदो आहे, उस खां परेशान हूंदो आहे। सियारो इहा अल्लाह साईं जी महिरबानी आहे, रब जी महिरबानी आहे असांजे मुल्क ते ख़ासि तौर सां हिन ख़िते ते। चारई मौसम असां ॾिसूं था, हाणे बहार ईंदी वरी उन खां पोइ वरी गर्मियूं ईंदियूं, त सियारो थोरो चेंज थो थिए। माना गर्मियुनि में माण्हू जेको जान छॾाए हर शइ खां डोड़ंदो आहे, पर सियारे में वरी थोरी तयारी करण खां पोइ वरी काफ़ी देरि ताईं बहितर रहंदी आहे तयारी, न पघर ईंदो न परेशानी थींदी। छोकिरियुनि खे जेको सोचणु घुरिजे मेकअप देरि ताईं रहंदो आहे। हा, मेकअप वारे सां वाक़ई मसइलो आहे, पर असां बि ईज़ी महसूसु कंदा आहियूं त तव्हां मंझंदि ताईं ऐं ॾींहुं नंढो जो थी वञे, मंझंदि ताईं माण्हू फ्रेश थो हुजे, ओड़ो ई ओड़ो माण्हू घर पहुचे थो। ऐं अल्लाह जी नेमत आहे सियारो, बसि इनखे बि अल्लाह साईं हिकिड़ो अहमियत ॾिनी आहे असांजी ज़िंदगी में। छा आहे त हिन में वरी ज़्यादातर स्किन जी बीमारियूं थियनि थियूं या इहे तकलीफ़ूं थियनि थियूं, थधो पाणी नथो सम्झ में अचे, गरम पाणी ज़रूरत थी पवे, त इहो हिकिड़ो अल्लाह जो निज़ाम आहे जेको हले थो ऐं हलंदो रहंदो। ऐं असांखे उनखे हर शइ खे नेमत जे तौर ते जेको आहे सो मञणु खपे ऐं शुक्र हर वक़्तु अदा करणु खपे रब जो। त अल्लाह जो शुक्र आहे त अल्लाह साईं असांखे इहे मौसम बि ॾिना, इहे उन्हनि मौसमनि सां हलण जी ताक़त बि ॾिनी। ये रब जी मेहरबानी है, अल्लाह जी मेहरबानी। सही मना हलाई वेरो है खादा आहिनि नेमतूं जेके बि ख़ासि तौर सियारे जे हवाले सां काफ़ी अहिड़ा फ्रूट। सीए में लतीफ़ साईं हिकिड़ो शेर चयो जी 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 त नमू सवड़ न गबरू, नमू सवड़ न गबरू, चारूं चुनी पांद रेड़ी दे राति गई। किथे किथे त इहो थींदो आहे हिकिड़नि माण्हुनि खे त कपिड़ो लटो जाम आहे, पाइनि था, जेके वीचारा ॿारहाड़ी में रहनि था या जेके सफ़ा जेके नर्स आहिनि माण्हू, पोइ उन्हनि खे मथां विछाइण लाइ कपिड़ो बि न हूंदो आहे। चुनी तव्हां सम्झी सघंदा हूंदो लेडीज़, त तव्हां जेको कपिड़ो आहे औरत ढके पाण खे मुसलसल में न हुन हिकिड़े कपिड़े में सॼी राति गुज़ारी अथसि, न हुन वटि सवड़ आहे, न को रज़ाई अथसि, न को कंबल आहे। नेमतूं यकीनन आहिनि, इन कोई शक न आहे। सियारो बिल्कुलु बहिरम आहे, कॾहिं हू न ॾिसंदो आहे त थधि केतिरी कयां, अमीर ते वधीक कयां, ग़रीब ते घटि कयां। त इहे सभु शयूं अल्लाह साईं छो असांखे हिक ॿिए खे जो आहे त मोहबत कयो, हिक ॿिए जी मदद कयो, त अगरि अहिड़ा मुस्तक़ीन आहिनि त असांखे उन्हनि जी हेल्प करणु घुरिजे। अल्लाह जेको असांखे एतिरो नवाज़ियो आहे त उन्हनि लाइ ॾिनो आहे त असां उन्हनि खे कंट्रीब्यूट कयूं, उन्हनि खे ॾियूं, उन्हनि जे अहिड़े सिचुएशन्स में मदद कयूं। ॾिसो त ॿुधायो त तव्हां बेसिकली किथां बिलोंग कयो था ऐं तव्हांजो आगाज़ स्टडी जे हवाले सां कीअं थियो? असीं हर कंहिं माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी कहाणी हूंदी आहे। मुंहिंजी बि हिकिड़ी नंढड़ी सिंपल कहाणी आहे। मूंखे फर्स्ट डे यादि आहे स्कूल जो, त मां बनी ते मानी खणी वियो हुउमि बाबा ॾे, हर वांदो हुयो ऐं एॾो वॾो थी वियोसि। मूंखे काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त तूं त सफ़ा वॾो आहीं, पोइ अची तूं पढ़े। ऐं असांजे स्कूल में आगाज़ थियो स्कूल जो। असांजे स्कूल खोलाइण में असांजो हिकिड़ो माइट बि हुयो, साईं ग़ुलाम मुस्तफ़ा, हुनजो पंहिंजो एजुकेशन सां वास्तो हुयो। उनखे शाबस हुजे, जस हुजे कंहिं स्कूल माना ॻोठ में स्कूल खोलाइण। असल ॻोठ असांजो आहे उमर खान सांगी, मेहड़ खां 6 किलोमीटर ॿाहिरि आहे, जिते जमाल अबड़े जे ॾाॾे जे नाले ते ॻोठ आहे। जमाल अबड़ो तव्हांजो नालो ज़रूरु यकीनन जेके पढ़ियल गढ़ियल माण्हू आहिनि सुञाणंदा आहिनि उनखे। वॾो असांजो पहिरियों कहाणीकार माण्हू हुयो जंहिं पीशू पाशा किताब बि लिखियो। सो उन हवाले सां आई बिलोंग टू हिम। जमाल अबड़ो ही वॉज माय अंकल, बाबा वारनि जो स्टेप कज़न हुयो। उते असीं पढ़ियासीं 5 क्लास। उनखां पोइ हिते असांखे पढ़ण जो को मौक़ो न हुयो त किथे पढ़ूं। मेहड़ ऐं असांखे केन शाह जेको ख़ैरपुर नाथन शाह असांखां परे हुयो। पोइ साइकिल ते नंढड़ा ॿार सीअ में, तव्हां हाणे सीअ जो ज़िक्र करे चुका आहियो त हिन महिल साइकिलिंग कीअं करे सघिबी, या ऊन्हारे में तमामु घणी गर्मी थींदी, पोइ उते न वञी सघिबो। पोइ मुंहिंजा वरी माना माइट रहंदा हुया भानसीदाबाद में। वरी पोइ उते आउं अकेलो ई अची रहियोसि ऐं उते उहो 5 साल जो सफ़र गुज़रियो। उते वरी उहे वापसि हलिया विया, भुट्टो साहिब खे फांसी आई उन दौर में। त मुंहिंजो हिकिड़ो उते दोस्त ठही वियो, मुंहिंजे मामा जो बि दोस्त हुयो अली अकबर दाऊद पुटो। उनजो बि एजुकेशन सां तमामु सुठो वास्तो हुयो ऐं उनखे अल्लाह बेश्त नसीब कंदो, हाणे दुनिया छॾे वियो आहे ताज़ी ताज़ी। सूफ़ी मंश इंसान हुयो। जेके कुझु ऐं जेकी आहियां तुंहिंजी वॾाई, हिकिड़ो इहो बि चवणी आहे त कुझु बि आऊं की न जेकी आहियां तुंहिंजी वॾाई। उन सिलसिले में उन मूंखे काफ़ी शयूं सम्झायूं
त ज़िंदगी में ॿियनि जे लाइ जियो, पंहिंजे लाइ न जियो, पंहिंजे लाइ त हर जानवर बि जिए थो। सो बहरहाल आउं उते पढ़ियो हुउसि ऐं भानसीदाबाद जे इलाइक़े में 83 में मां उतां मैट्रिक करे पोइ मुस्लिम कॉलेज में आयुसि। मुस्लिम कॉलेज में मुंहिंजी ज़िंदगी ॾाढी टफ गुज़री। ऐं ॿुधाईंदे फ़ख़्रु थींदो आहे पर ज़रूरी कोन्हे। माना मुंहिंजो फादर जेको आहे हिकिड़ो ग़रीब माण्हू हुयो। मुंहिंजो ॾाढा बि हेड मास्टर रहियो उन दौर में जॾहिं पाकिस्तान जी न पार्टीशन कोन थी हुई। पोइ वरी हिते मुस्लिम कॉलेज में मुंहिंजी हुई फील्ड डॉक्टर थियण जी। पोइ बाबा जे चवण ते मां इंजीनियरिंग में आयुसि। इंजीनियरिंग में आयासीं त अची वियासीं, छो त हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे माण्हू जे दिमाग़ में हिकिड़ो फैकल्टीज़ आहिनि। तव्हां वटि मुख़्तलिफ़ फैकल्टीज़, तव्हांजो जेको आहे न मग़ज़ खोलींदो माण्हू त अंदरि अजीब क़िस्म जा खलिया ठहियल हूंदा आहिनि। कि दे ऑल आर फैकल्टीज़। बाक़ाइदे हिकिड़ी काइनात आहे इंसान ख़ुदि। छो त क़ुरान में हिकिड़ी आयत आहे त तव्हां हिकिड़ी हयाती बचाई आहे तो गोया पूरी कायनात के बचायो था। माना हिकु हिकु इंसान कायनात जी हैसियत रखे थो। सो बहरहाल उन हवाले सां असां वरी मैकेनिकल इंजीनियर थी वियासीं। मुंहिंजी ॾाढी वीचारी सारा नालो हूंदो हुओ। मूंखे चवंदी त बाबा पढ़ी पओ, माना ख़ुदा करे मास्तर थी। ॾाढी दुआ ज़रूरु लॻी आहे, मास्तर ई आहियां, प्रोफेसर आहियां। सॉरी टू इंटरप्ट यू सर, इतो ई कंटिन्यू कंदासीं। तव्हांजी ॾाढी जेकी दुआ थी यकीनन उनजी ख़्वाहिश थी। बाक़ी वॾनि जी दुआयूं लॻंदियूं आहिनि, उन्हनि खां ई जेको आहे हमेशह दुआ कराइणु घुरिजे। जितां हीअं हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते। हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे, जेके थोरी देरि खां पोइ असांखे टपाल मेज़बान जी चांहि इंजॉय कराईंदा। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि जेके हीअं असां सभई इंजॉय पिया कयूं। ज़बरदस्त चांहि, ख़ासि तौर ते अगरि चांहि हुजे टपाल मेज़बान जी में एतिरा फ्लेवर्स आहिनि ऐं एतिरी वैराइटीज़ आहिनि हर कंहिं इंसान जे मूड जे हिसाब सां आहे। त अॼु पुछूं था भला कीअं पई लॻे चांहि तव्हांखे, ख़ासि तौर ते सियारे ज़बरदस्त चांहि त यकीनन बहितरीन चांहि, ख़ासि करे सियारे में त यकीनन असांजी प्रायोरिटी बि ॿुधायो। जी वल साहब तव्हां ॿुधायो भला ही एजुकेशन जे हवाले सां काफ़ी सारियूं ॻाल्हियूं कयूं त तव्हां कीअं ॾिसो था? थोरो पंहिंजो तव्हांखे यादि आयो हूंदो जॾहिं तव्हां पढ़ंदा हूंदो की कॉलेज खे यूनिवर्सिटी में उन तालीम खे यकीनन तव्हां रिवाइज़ कयो हूंदो। मुंहिंजी तालीम जेका आहे सा पहिरीं त सखर शुरू थियो, पोइ दादू आयुसि मां 8th क्लास ताईं, पोइ नूरहंद हाई स्कूल मां अची मैट्रिक कयमि। मुस्लिम साइंस कॉलेज मां हींअर साईं जी ख़बर पई आहे त साईं बि 83 बैच में हो। मुंहिंजी बैच जेका आहे 85 हुई, माना 84 में मैट्रिक कयो ऐं उन खां पोइ 85 86 में मां इंटर कयो आहे। उहो दौरु हूंदो हो, उन ज़माने जा टीचर्स, उन ज़माने जा जेके इदारा हूंदा हुआ या उन्हनि जा अॻवान हूंदा हुआ, प्रिंसिपल्स हूंदा हुआ या पंहिंजे हेड मास्टर्स हूंदा असांजा। हाणे असांजे ज़माने जो बालादी साहिबु हुयो हेड मास्टर नूरवंद हाई स्कूल जो, उन खां पोइ आयो साईं काज़ी साहिबु आयो। मुंहिंजो जेको क्लास टीचर हो फिदा काज़ी साहिबु मरहूम, अल्लाह साईं हुनखे जन्नत नसीब करे। उहो ज़मानो तालीम जे लाइ गोल्डन पीरियड हो असांजे हिसाब सां। बिल्कुलु सही। ज़ाहिर असां खां पहिरीं अञा सुठा हुआ, छाकाणि त असां खां पहिरीं जॾहिं मां ॿुधंदो हुअमि त भई असां मैट्रिक कई आहे ऐं उन्हनि जी इंग्लिश ऐं ॿिया सब्जेक्ट्स ऐं पाकिस्तान स्टडीज़ ऐं दुनिया जी ॼाण एतिरी सुठी हूंदी। असांजे दौर में अञा तालीम सम्झो पुठिते वई हुई, पर हिन दौर खे जेकॾहिं कंपेयर था कयूं त उन हिसाब सां असां तमामु 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 अॻिते हुआसीं। माना उस्ताद जी इज़त जे हवाले सां, तालीम जे शऊर जे हवाले सां, तालीम हासिल करे उन ते जेको आहे सो अमल करण जे हवाले सां, तालीम मां फ़ाइदो वठण जे हवाले सां असां तमामु अॻिते हुआसीं हिन दौर खां। हिन दौर में तव्हां ॾिसो त न को ॿारनि खे फेल थियण जो भउ आहे, न को बैक बेंचर भउ आहे, मोकल था कनि त परवाह कान्हे। मुंहिंजो बाबा प्रिंसिपल हो मुस्लिम कॉलेज जो, उन ज़माने में जेको साईं बि उते हुया, मुंहिंजो बि 86 जो दौर हो। तव्हां यकीन कयो मुंहिंजो फादर प्रिंसिपल हूंदे जे बावजूदि मुंहिंजी शिकायतूं वेंदियूं त रोहिल जेको आहे क्लास में नथो हुजे या पढ़ी नथो अचे या कंहिं महिल। ऐं पोइ जेका असां ते चेक एंड बैलेंस हूंदो हो घर जी मौजूदगी में, माना हिकिड़ो त हुजे न भई मां प्रिंसिपल जे पुठियां त मूंखे को पुछण वारो कोन्हे, पर ईअं कॾहिं बि कोन हो। साईं वधीक ॿुधाईंदो उन दौर में असांजा तंज़ीमूं बि बहितरीन क़िस्म जूं, वॾा वॾा अॻवान जेके पोइ हली जेके लीडर थिया उतां मुस्लिम कॉलेज जा पढ़ियल आहिनि। दादू डिग्री कॉलेज मुंहिंजो बाबा प्रिंसिपल रहियो त उतां जा गुलाम मुस्तफ़ा जामरी दादू जो, हींअर त चङो वॾेरो आहे उतां जो, ऐं आबिद लाखेर छोकिरो उहो सिंधी यूनिवर्सिटी में। मक़सदु ॿुधाइण जो त इहे नाला उहे मां खणां थो जेके अॼु जे दौर जा माण्हू सुञाणंदा हूंदा। सही। ऐं चाहींदुमि तव्हां पंहिंजे वालिद साहिब जो नालो अनाउंस कयो। प्रोफेसर अल्ताफ़ अहमद शेख मुंहिंजे बाबा जो नालो आहे ऐं मां प्रोग्राम में तव्हांजे ॿियनि प्रोग्राम्स में ॿुधाए चुको आहियां। पर मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त साईं जेको अॼु असां सां गॾु आहिनि
तो उहे बिल्कुल स्टूडेंट रहिया आहिनि वधीक हाणे साईं ॿुधाईंदा मुंहिंजो त फादर जी जी सर जे फादर ऑफ द प्रिंसिपल न माण्हू शहंशाह हुयो साईं अलाह हुनखे जन्नत में जायूं ॾींदो ऐं असीं हुनजी हूअं बि हदीस शरीफ़ आहे त तव्हां एजुकेशन सुठी ॿार खे ॾियारियो था उहो ॿारु तव्हांजो पोयां हिकिड़ो वजूद रखे थो असां बि साईं जे वजूद जा आहियूं जहिड़ो साईं हुनजो यकीनन हक़ीक़ी फर्ज़ंद आहे पर मां त हुनजो साईं जो रुहानी पुटु थियुसि हिन महिल छो त हुन असांखे एजुकेट कयो ऐं माना हुन मां एॾा डेयरिंग हूंदा हुया लॻनि माना असांखे पंहिंजे माइटनि खां वधीक उस्तादनि खां डपु थींदो हो पर उहो डपु बि हिकिड़ो मुहबत जे रिश्ते में हूंदो हो साईं अल्ताफ़ शेख हूंदो साईं मखदूम शबीर रहमंद हूंदो जंहिंमहिल क्लास में ईंदो छा हुन माण्हूअ जी हैसियत हूंदी मां त अहिड़ो को टीचर ई न ॾिठो हुनजी पढ़ाइण जो अंदाज़ हुनजो सम्झाइण जो अंदाज़ एक क़िस्म जा हाणे बसि माए लभे थी माठ मड़ियुनि में जोगी जे विया जबरूत त मां मिले थी माठ मड़ियुनि में उहे सभु जेके अहिड़ा जोगी हुया न सामी लॾे विया सांगी लॾे विया हाणे सिलसिलो सॼो माना ऊंदे थी वई आहे ऊंदे जेको मां ब्लेम कोन थो करियां यकीनन मां दुनिया वधी आहे पोइ हीउ जेको प्राइवेटाइज़ेशन सिस्टम थियो आहे न एजुकेशन जो उन में एजुकेशन जी सेल थी आहे न त मुस्लिम कॉलेज में जीअं असां आयासीं त बाअदब बानसीब बेअदब बेनसीब थोड़ी इंटरव्यू कंदमि त ॾिसो जेसि ताईं असांजी तालीम थी एजुकेशन असांजी जेसि ताईं रही ओसि ताईं बि थोरो एजुकेशन जो मयार हुयो मूंखे बि यादि आहे त असांजे मुंहिंजा कुझु सब्जेक्ट्स में मार्क्स घटि आया त मुंहिंजी पेरेंट्स खे बाक़ाइदा सां ॿुधायो वियो त ही तव्हांजा जेके ॿार आहिनि ऐं उते वेठे ई असांजा पेरेंट्स माना असांखे ई ब्लेम करनि पिया त तव्हां ग़लति आहियो पर जॾहिं हाणे माण्हुनि जो मुंहिंजो बि एक्सपीरियंस रहियो एज़ अ टीचर जॾहिं आऊं हींअर त मूं हिकिड़े ॿार जी कई त बाबा ही ॿार जेको आहे कंटिन्यूसली जेको आहे गेन नथो करे पंहिंजे सब्जेक्ट में बहितर न आहे त उल्टो मूंखे पेरेंट्स खे जवाबु ॾियणी पई पई त माना हिकिड़ो इहो मयार हिते किरी पियो पोइ मूंखे थियो त न ही टीचर जेको रुतबो असां ॾिठोसीं एतिरो ख़ौफ़ थींदो सिर्फ़ु टीचर क्लास में एंटर थींदी हीअं चॉक खणी सिर्फ़ु हीअं ॾिसंदी त असांजो साह निकिरी वेंदो लेकिन इहो मयार हो इहा क्वालिटी ईअं कोन्हे की न तव्हां पाण खे प्रिंसिपल आहियो त की न तव्हां टीचर्स जा बिहेवियर्स अच्छा एक्नॉलेजमेंट बि छो एतिरी कमी थी आहे हालांकि एतिरा एजुकेट्स बि हूंदा आहिनि त पोइ छो इहे शइ डिलीवर नथा करे सघनि स्टूडेंट जी साइकोलॉजी खे छो नथा सम्झनि हालांकि एतिरो टेक्नोलॉजी जो दौर आहे हर शइ असांखे वैरायटी में ऐं रेडीमेड बि मिले थी मैडम उहा हक़ीक़त आहे पर असल में जेको असांजी सोसाइटी आहे न उहा ॾाढी माना बिगड़ी वई आहे ॿार जंहिंमहिल स्कूल में त रहे थो 5-6 कलाक हुन खां पोइ हिते त घर थो अचे न सॼो घरनि जो इम्पैक्ट थो पए असांजी अॼुकल्ह जेका वठ वारी ज़िंदगी आहे माना वालदेन तव्हां ॾिसंदो हिकिड़ा माण्हू आहिनि हिकिड़ो जॉब सुबुह जो कनि था शाम जो ॿियो था कनि वीचारा राति जो घर मोटनि त जेके राति जो घर मोटनि ऐं वुमेन जेके आहिनि उहे बि वर्किंग लेडीज़ थी वयूं अॼुकल्ह हिकिड़ो इहो फैशन बि थी वियो आहे त अम्मा बि कमाए बाबा बि कमाए पोइ सभु कमाए थोरो हिकिड़ो उन जे महांगाई जे करे बि इकोनॉमिकल उनमें त को शक न आहे उहो त हिकिड़ो अलॻि पहलू आहे न पर ही माण्हू सभु कमाइनि था पोइ ॿारनि ते तवजह जेका आहे न उहो फ्रेंडशिप ख़तम थी वई आहे अॻे ईअं थींदो त असां पंहिंजे वॾनि सां वेहंदा हुआसीं ओताकुनि में बि वेहंदा हुआसीं देर ताईं बि वेहंदा हुआसीं उन्हनि खां लर्न कंदा हुआसीं ओताक सिस्टम सॼो डिस्ट्रॉय थी वियो मन महिल आहे ई कोन किथे बि तव्हांखे नज़र न ईंदो त को ओताक बि आहे ओताक असांजे माना लर्निंग इंस्टीट्यूशन्स हुया उहे आहिनि ई कोन हाणे जेॾीमहिल वञो त माना मुख़्तलिफ़ चैनल्स हलनि था इवन मोबाइल आहे हीअ हिकिड़ी गैलेक्सी आहे हिन जो नालो ई गैलेक्सी रखियो अथनि पूरी काइनात आहे खोलियो जेको खपे ॿारु हलियो थो वञे ॿार खे कहिड़ी ख़बर आहे त मां ग़लति शइ थो पकड़ियां या सही थो पकड़ियां असल में उनजो बिगाड़ थियो आहे ॿियो को बि क़सूर कोन्हे कंहिंजो न त ट्यूशन सेंटर बि आहिनि हाणे त माण्हू सभु ठीकु ठाकु मुतवसित तबिके जा आहिनि घरनि ताईं मौलाना बि पढ़ाइण अचनि था क़ुर शरीफ़ उन हूंदे बि ॿारनि में फुक़तान आहे त ॿारु पंहिंजे माइट खां वधीक कैरेक्टर वठंदो आहे बजाए जो ॿियो कोई ॾिए उनखां वधीक पंहिंजो माइट वधीक ख़ूबसूरत थो लॻे त असीं उन्हनि सां वेहूं अॻे टीचर माइट महसूसु थींदो ऐं ॿियो मां किथे ॻाल्हि कई बि हुई त ओनरशिप असां वटां ख़तमु थी वई आहे तव्हांजो बच्चो आहे मां चयोसि ठीकु आहे मैडम जो बच्चो आहे साईं जो आहे मुंहिंजो छा वञे ॿार गिटी में रुलंदा आहिनि अॻे ईअं न हूंदो अॻे ॿारनि ते बाक़ाइदे माण्हू माना लट खणंदा हुया चवंदा त बाबा तूं ग़लति थो करी हल घर में तव्हांजे वालिद खे ॿुधाईंदुसि या त देर सां ॿारनि खे गिटी में निकिरते ॾिसंदा त कोई बि वॾो वापसि करे छॾंदा भले मुंहिंजो न हुजे हाणे उहा ओनरशिप जीअं ख़तमु थी आहे न त पोइ सॼी बिगाड़ थी वई आहे दरअसल हाणे थोरा ईगोस लेवल्स बि अची विया आहिनि त मुंहिंजे ॿार खे ईअं छो कयो हाणे उहो बि त अॻिलो बि त बर्दाश्त करे न सही अॻे ॿारनि खे पनिश कयो वेंदो स्कूल्स में इवन उस्ताद हो चवंदा त रूल खे लठ खे छा करे सॾींदा हिकिड़ो ख़ासि नालो हूंदो
त उन जे करे ॿारनि खे डपु हूंदो हाणे मौला बख़्श मरी वियो त ॿारनि जी तालीम ई मरी वई आहे भले तव्हांखे कॾहिं डपु हूंदो मौला बख़्श लॻो या कॾहिं मां ॾिसंदो हुयुमि मौला बख़्श खे इस्तेमालु थींदे ऐं ॿारनि खे रोईंदे ॾिसंदो हुयुमि हुन ते पर अल्लाह साईं शुक्र आहे मां पब्लिक स्कूल सखर में पढ़ियुमि त सुठो स्टूडेंट हुयुमि वरी आयासीं असां दादू में त मूंखे हिकदमि अचणु शर्त जेको आहे मॉनिटर ठाहे छॾियऊं ऐं मूंखे ग्लासिस मूंखे नंढड़े हूंदे खां वठी हूंदा त मां उअं ई बि सभिनी ॿारनि में पढ़ियल लिखियल लॻंदो प्रोफेसर थो लॻे त मां क्लास में मॉनिटर रहियुमि हाणे बि मुंहिंजा दोस्त इलाही हैदराबाद अची विया आहिनि कुझु ॿाहिरि मुल्क हलिया विया आहिनि कुझु कराची में आहिनि त अची कुलेद हथ रखंदा आहिनि पोयां अची चवंदा आहिनि रोहिल आहे न मुंहिंजो हा चई असां तोसां गॾु पढ़िया आहियूं दादू में पाण क्लास फेलो रहियासीं मां सुञाणण जी कोशिशि कयां चई हा भई तूं हाणे मॉनिटर हूंदो ऐं मां बीहंदो हुअमि हुन टीचर जीअं निकिरंदो त मां टेबल ते बीहंदो पोइ टीचर मूंखे ज़िमेदारी ॾेई वेंदो जेको आवाज़ करे हाणे मूंखे सभिनी जा नाला त यादि आहिनि शिकलियूं रिकॉग्नाइज करणु मुश्किल आहे वो टीचर्स के शाबाश तव्हांजो जेको लुक आहे उहो ई यादि किरण यादि रखे उहो ई चश्मो लॻल उहो ई फेस कटे मूंखे सुञाणंदा वञनि हाणे दोस्त मुंहिंजा मटिजी विया आहिनि उहो दौर कावड़ में बि सुञाणंदा हूंदा त तव्हां ॼाणी हुनजो नालो न लिखी मां ईअं हूंदो हुउमि बिल्कुलु स्ट्रिक्ट हूंदो हुउमि उन वक़्तु बि ऐं इहो मौला बख़्श मां इस्तेमालु थींदे ॾिठो आहे स्टूडेंट्स खे न उहो टीचर जॾहिं वापसि ईंदो हो त उन नालनि वारनि छोकिरनि खे जेके लिखियल हूंदा हुनखे बीहारींदो असां वटि सिंपल हूंदो एतिरो सख़्ती न हूंदी बसि चवंदा हथ अॻिते कर स्टिक लॻंदी पर गर्मियुनि में उहा स्टिक ठीकु हूंदी सर्दियुनि में लॻंदी त पोइ हुनजी जेको रीयूं हूंदी हुन खां पोइ अच्छा माना जेके फील थींदो त माना जॾहिं स्टिक लॻंदी त कहिड़ी अजीब सी फीलिंग्स हूंदी स्टूडेंट्स खे ॾिसंदी हुयमि त माना हुनखे अंदर में एतिरो ॾाढो शर्मसार थी वेंदो थी मूंखे लॻी तमामु वॾी ॻाल्हि हूंदी ही जेकॾहिं को स्टिक लॻी वञे या दड़को या बोर्ड ते नालो अची वञे तव्हांजो त इहा इंसल्ट हूंदी माना मूंखां नाराज़ थी पवंदा त तूं असांजे दोस्त थी करे नाला थो लिखे भई मूंखे हिकिड़ी ज़िमेदारी ॾिनल आहे माना उन वक़्तु मुंहिंजो एडमिनिस्ट्रेटर जो हिकिड़ो रोल हूंदो मूंखे उहो त कमु करिणो आहे पोइ हुन माफ़ी तलाफ़ी बि थींदियूं दोस्तनि में जेके नाराज़गियूं बि थींदियूं वरी परचाव बि थींदो दादू जो दौर मुंहिंजो सुनहरी गुज़रियो मुंहिंजा 4 साल असांजा हुते गुज़रिया पर तमामु सुठा गुज़रिया हुते कंटिन्यू कंदासीं तव्हांजो सुनहरी दौर यकीनन ज़िंदगी जा कुझु अहिड़ा पल हूंदा आहिनि जेके यकीनन यादगार हूंदा आहिनि मज़ीद कचहरी थींदी हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक नाज़रीन ही वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जे राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान है हिकिड़ी कॉल मौजूद आहे साकी अबड़ो साहब असां कॉल ते मौजूद आहिनि पाण जेके शाइरनि अदीबनि माशाल्लाह हिकिड़ी सुठी पर्सनैलिटी आहिनि असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी अस्सलाम वालेकुम खुश आहियो तबियत सही आहे वालेकुम सलाम बिल्कुलु ठीकु ठाक आहे मुंहिंजा मूंखे इलाही ख़ुशी थिए तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में शामिल थियो कीअं पियो लॻे प्रोग्राम ऐं छा ॿुधाइणु चाहींदो ख़ासि हुते कल्चर डे जा बि जेके ॾियारा वेझा पिया अचनि हा बिल्कुलु ॾाढो प्रोग्राम सुठो आहे प्रोग्राम जो जेको नालो आहे उहो ई ॿुधाए थो प्रोग्राम जी सूंहं ॾेखारे थो प्रोग्राम जो सॼो हुस्न ॼण नाले में आहे जंहिंजो नालो आहे सुबह मेहरान पोइ तव्हांखे सुबह मेहरान जे हिन सॼी टीम खे हिन ख़ासि पारां अस्सलाम वालेकुम जी लतीफ़ सदर जीअं त हे ॾियारा बि सकाफ़ती ॾियारा आहिनि हलनि था पिया जी जी उन हवाले सां मां बि तव्हांखे तव्हांजे वसार सां सॼी सुन सां पंहिंजी क़ौमी शाइरी जो हिकिड़ो आइटम शेयर करणु चाहींदुमि जी जी उहो ज़रूरु कजो पर अॼु के थोरो प्रोग्राम जे जेके पॉइंट जे हवाले सां जेके अॼु जो उस्ताद जेके आहिनि उहे असांजे प्रोग्राम में शामिल आहिनि उन्हनि जी इन्हनि जी ॻाल्हियुनि जे हवाले सां छा चवणु चाहींदो पोइ उन खां पोइ तव्हांजो शेर यकीनन सां ज़रूरु ॿुधंदासीं हा ॾाढियूं तव्हांजे प्रोग्राम में माशाअल्लाह हमेशह सुठियूं पर्सनैलिटियूं तव्हां घुराईंदा आहियो सुठनि माण्हुनि खे घुराईंदा आहियो ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में हुननि जूं जेके महिनतूं ऐं पंहिंजूं कारकर्दगियूं आहिनि ऐं उन्हनि खे नज़र में रखी तव्हां जिन शख़्सियतुनि खे घुराईंदा आहियो उन्हनि मां असांखे ॾाढी ॼाण बि मिलंदी आहे ॾाढो उन्हनि मां महसूस बि थींदा आहियूं ऐं इहो ज़ाहिर आहे त मूं समेत सॼी सिंध तव्हांजे हिन प्रोग्राम खे ॾिसे थी सिंध खां ॿाहिरि ॿियनि मुल्कनि में असांजा जेके सिंधी अच्छा सर असां तव्हांजे केतिरे अरसे खां ॾिसो पिया हिन सुबह मेहरान खे ॾिसो पिया ऐं हिन सुबह मेहरान जी कहिड़ी क्वालिटी आहे जेके तव्हांखे जेके स्पेशल वणे जेके असांजे ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे ख़बर पए त उन्हनि खे अंदाज़ो थींदो त तव्हां जहिड़ी शख़्सियत बि जेको ॾिसनि पियूं उन्हनि जी वजह छा आहे हा असल में जी वजह त पहिरियों तव्हांखे मां ॿुधायां त पंहिंजो सुबह मेहरान जेको हुनजो नालो आहे उहो जॾहिं सुबुह जो उथूं था ऐं टेलीविज़न खोलियूं था मेहरान चैनल खोलियूं था त तक़रीबन 9 खां 11 ताईं जेको प्रोग्राम हलंदो आहे सुबह मेहरान त माण्हू आहियूं
ऐं धरतीअ सां मोहबत रखंदड़ माण्हू आहियूं, ज़ाहिर नालो ई असांखे कशिश करे थो छिके थो। उन खां पोइ मूं ॿुधायो त जेके बि तव्हां पर्सनालिटीज़ घुराईंदा आहियो उहे पंहिंजा पंहिंजा तजुर्बा जॾहिं शेयर कंदा आहिनि ऐं ज़ाहिर आहे उन्हनि जे पंहिंजे ज़िंदगीअ जा पंहिंजे फील्ड में जेके उन्हनि जूं कारगुज़ारियूं आहिनि उन्हनि जा तजुर्बा जॾहिं शेयर थियनि था असां ॿुधंदड़नि पंधड़नि ताईं पहुचनि था त ज़ाहिर आहे असां बि उन्हनि मां लाभ पिराईंदा आहियूं। ऐं इहो ई सबबु आहे जो असां तक़रीबन ॿिया बि चैनल सिंध जा सुठा चैनल हलंदा आहिनि पर पंहिंजो मेहरान चैनल खे असां वधि में वधि मां त ईअं सम्झंदो आहियां त मेहरान चैनल जेको आहे असांजो क़ौमी चैनल आहे। मेहरान चैनल ते सिंधी मौसीक़ी, सिंध जा जेके ड्रामा आहिनि, सिंध जो जेको कल्चर आहे, सिंध जी जेका सकाफ़त आहे उहा ॾाढी उजागर थींदी आहे। मेहरान चैनल असांजी सिंधी ॿोलीअ जी तरक़ी ऐं सिंधी अदब ऐं सिंधी शाइरीअ जी तरक़ी ऐं हुनजी ओसर में जेको किरदारु अदा करे थो पियो उहो असांखे ॾाढो वणंदो आहे, ख़ासि करे मूंखे। ऐं मुंहिंजी दिलि चाहींदी आहे त सदाईं मेहरान टीवी ॾिसंदो रहां। महिरबानी सर। अच्छा सर हाणे शाइरी थी वञे भला। हा जी, हिकिड़ो शेर साम्हूं मुंहिंजे अची वियो आहे। जी जी। हिकु कलाकार जी, हिकु कलमकार जी हिकिड़ी वार्ता आहे, उहा मंज़ूम हवाले सां तव्हांखे तव्हांजे समाज में नज़र कयां थो। जी त घर घाट बि आहे ऐं ॿचा ॿार बि आहिनि। वाह। हिकु कलमकार जी हैसियत में थो ॿुधायां तव्हांखे त घर घाट बि आहे ऐं ॿचा ॿार बि आहिनि, ॿिया खोड़ ज़माने जा कमकार बि आहिनि। घर घाट बि आहे ऐं ॿचा ॿार बि आहिनि, ॿिया खोड़ ज़माने जा कमकार बि आहिनि। पोइ बि थो लिखां पियो ऐं मुसलसिल थो लिखां पियो, हिकु कलमकार जा जो खयां ॿार बि आहिनि। ज़बरदस्त। पोइ बि थो लिखां पियो ऐं मुसलसिल थो लिखां पियो, हिकु कलमकार जा जो खयां ॿार बि आहिनि। ऐं धरतीअ जी ॿुधी दांह बिना देर थो पहुचां, धरतीअ जी ॿुधी दांह बिना देर थो पहुचां। झंझट जहान जा खणी आज़ार बि आहिनि, ॿिया खोड़ ज़माने जा कमकार बि आहिनि। घर घाट बि आहे ऐं ॿचा ॿार बि आहिनि। ऐं हक़ सच लिखण चवण जे करे जे बणिया अथम, हक़ सच लिखण चवण जे करे जे बणिया अथम। दुश्मन जे हज़ारे त सने यार बि आहिनि, ॿिया खोड़ ज़माने जा कमकार बि आहिनि। ऐं हिकु मां न रुॻो क़ौम तां क़ुर्बान थियण लाइ, हिकु मां न रुॻो क़ौम तां क़ुर्बान थियण लाइ, कंधार किरोड़े ऐं जानिसार बि आहिनि। घर घाट बि आहे ऐं ॿचा ॿार बि आहिनि, ॿिया खोड़ ज़माने जा कमकार बि आहिनि। ऐं मां इश्क निभायां थो पियो सिंध सां साकी, मां इश्क निभायां थो पियो सिंध सां साकी। तोड़े जो उहे पेचरा दुश्वार बि आहिनि, घर घाट बि आहे ऐं ॿचा ॿार बि आहिनि, ॿिया खोड़ ज़माने जा कमकार बि आहिनि। ये शाइरी यदि जेका तव्हांजे समाज में सॼी सिंध जे समाज में नज़र कई आहे। महिरबानी, वॾी महिरबानी साकिब साहब। मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां शामिल थियो ऐं एतिरे तव्हांजे सिसाई जो जेको लाड़काणे जेको पासे जेको इल्म ऐं अदब ऐं माण्हू आहिनि उन्हनि में जेको तव्हांजो ॻणप अचे पई, तव्हां पंहिंजो नालो रखो पिया, मूंखे तव्हांजी सुञाणप आहे। मूंखे इलाही ख़ुशी थी त वधि में वधि असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में तव्हां शामिल थियो। को न्यापो हुजे त को ॾेई छॾा नौजवाननि लाइ तालीम लाइ। हा, पहिरियों त मूंखे बि ॾाढी सराही थी मां हिन प्रोग्राम में शामिल थियुसि ऐं तव्हां सां ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो ऐं सॼी सिंध खे पंहिंजो हिकिड़ो शाइरी जे विच में हिकिड़ो सॼी सिंध ताईं पहुचाइण जो मौक़ो मिलियो। ऐं ॿियो जेको हिन ख़ासकर फ़क़ीर खां तव्हां मैसेज वठंदा चाहियो पैगाम, त पैगाम इहो आहे जेके ॾींहं हलनि था उन हवाले सां पैगाम ॾींदुसि त असांजी जेको सिंध जी सकाफ़त आहे, जेको कल्चर आहे असांजो, पूरी दुनिया में असांजो रिच कल्चर आहे। ऐं सिंध जी सकाफ़त दुनिया जी क़दीम सकाफ़तुनि में तहज़ीबुनि में शामिल आहे, जंहिंमें यूनानी तहज़ीब आहे, सुमेरी तहज़ीब आहे ऐं उन में असांजी सिंध जी तहज़ीब बि तमामु हिकु क़दीम ऐं पंहिंजो पुराणी तहज़ीब आहे। न सिर्फ़ु क़दीम तहज़ीब आहे पर असांजी सकाफ़त जा जेकी बुनियाद आहिनि, तव्हां ॾिसो त पूरी दुनिया जी सही सही। वॾी महिरबानी साकिब साहब, तव्हांजी कॉल में शायदि हिन में कुझु इंटरप्शन थी वई। थैंक यू सो मच। मूंखे इलाही ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। वॾी जी सर, कीअं लॻो मदद वारा माण्हू जॾहिं? हा, यकीनन ॾिसो माण्हू त पंहिंजे अंदर जो कढनि था न, उहो दिमाग़ किथे न किथे त माण्हू निकिरंदो ऐं केतिरो पाण खे संभालींदो इंसानु।
नेट छा त जज़्बात इंसान जे अंदर में अल्लाह ताला जी तरफ़ां हिकिड़ी माना नेचुरली मौजूदु आहिनि ऐं उहो इंसान चाहींदो आहे त किथे न किथे त आऊं उभरां किथे न किथे आऊं अचां सलाम अथसि असांजे दोस्त खे साखी अबड़ो तमामु सुठो ॻाल्हाईं बिल्कुलु सही अच्छा तव्हां जेको हाणे एज़ अ प्रिंसिपल तव्हांखे कहिड़ी जेकी काफ़ी सारी पॉइंट्स तव्हां ॿुधायो एज़ अ प्रिंसिपल कहिड़ी जेकी प्रॉब्लम्स घणी फेस थींदियूं स्टूडेंट्स ऐं प्रिंसिपल टीचर्स जे हवाले सां बि असल में असां वटि को एजुकेशन आहे डे केयर खां वठी असांजो इंटरमीडिएट ताईं कॉलेज आहे महिराणी यूनिवर्सिटी हायर सेकेंडरी पब्लिक स्कूल उन में मूंखे साल पूरो थियो आहे या ॿिए साल में हाणे इंटर थियो आहे हूअं मुंहिंजी सर्विस खे त इलाही अरसो थियो आहे 28 साल थी विया महिराण में सर्व कंदे पोइ उते असां वटि माण्हू जेके आहिनि मुख़्तलिफ़ आहिनि असल में स्कूल खोलियो वियो यूनिवर्सिटी जे एम्प्लॉइज़ जे माना फराह बहबूद लाइ पोइ वरी उनखे वरी कमर्शलाइज़ कयो वियो इन जे करे असांजी जेको विसिनिटी आहे जामशोरे जे मुकमिल उहे सभु माण्हू सिंध जा तक़रीबन काफ़ी माण्हू हिते पढ़नि पिया उन्हनि जा ॿार पढ़नि था असां वटि ऐं सुठे क़िस्म जी माना माण्हुनि जी असां वटि एंट्री आहे 2000 जे लॻभॻि असां वटि स्टूडेंट्स आहिनि फ्रॉम डे केयर टू इंटरमीडिएट जीअं पहिरियां असां डिस्कस करे चुकासीं त मुआशिरे जो इम्पैक्ट त हर कंहिंजे मथां पए थो जामशोरो वरी जामशोरो फाटक सरबो आहे उहो वरी अजीब क़िस्म जो माहौल आहे उते सॼी सिंध जा माण्हू अची गॾु थिया आहिनि ऐं उन ते को बि वधीक कोन ॻाल्हाईंदुमि सॼी सारी सिंध पिरीअ जो पाछो आहे सॼी सिंध ख़ूबसूरत आहे उहो थर जो इलाइक़ो हुजे या किथे जबल जो इलाइक़ो हुजे या जैकबाबाद हुजे इवन कराची खां कश्मीर ते पंहिंजी सिंध सॼी ख़ूबसूरत आहे पर जेके माण्हू उते रहनि था उनजी माना थोरी लेवल घटि आहे एजुकेशन जी लेबर क्लास जो माण्हू आहे पोइ उन्हनि जा ॿार बि असां वटि पढ़नि था त उन्हनि जो थोरो इम्पैक्ट असांजे ॿियनि ॿारनि ते काफ़ी पए थो छो त मना कोन था करे सघूं त फलाणे ॿार खे तव्हां एजुकेशन माना तालीम न ॾियो इहो तालीम जो हक़ु खसणो पवंदो मां बि हिकिड़े हारी जो पुटु थी करे जेकॾहिं पढ़ां थो कंहिं स्कूल में त मां कीअं ॿिए खे मना कंदुमि त तूं हारी जो पुटु आहे न पढ़ अहिड़े सिलसिले में उहे शयूं आहिनि असां कोशिशि करियूं था जेके अॻु में ॻाल्हियूं हुयूं हल्कियूं फुल्कियूं उन्हनि खे असां काफ़ी हद ताईं कंट्रोल कयो आहे ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल जेका हले पई मौजूदा कोविड जे सिचुएशन में त हिकिड़े ॾींहं ते असां वटि गर्ल्स ईंदियूं आहिनि ॿिए ॾींहं ते बॉइज़ ईंदा आहिनि छो त असां डिस्टेंस खे मेंटेन था करियूं SOPs जेके आहिनि मास्क सां सैनिटाइज़र इहे सभु सिलसिला पंहिंजी जॻह ते आहिनि तकलीफ़ घणी आहे जीअं ॿुधाइजे त उनजे लाइ मुंहिंजे ख़्याल में अवां जो सुबुह महिराण 2-टे प्रोग्राम ॾींदो त पोइ शायदि हिन में असीं ॿुधाए वेंदासीं तकलीफ़ माना माण्हुनि जो जेको रवैया आहे न माण्हू माना जीअं मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त माण्हू पंहिंजे पेट गुज़रण लाइ परेशान आहिनि घणा माण्हू ॿिया वरी उन क्लास जा माण्हू आहिनि जेके चवनि था असांजे ॿारनि खे बसि पढ़े तव्हां तयारु कयो ईअं कोन थींदो आहे हिन वक़्तु ॿार जे पुठियां हलणो थो पए वालदेन खे बि टीचर खे बि ट्यूशन सेंटर खे बि मुसलसल जेकॾहिं तव्हां वॉच एंड वॉच कंदव त पोइ शायदि मामलात हल थी वञनि थोरो ॿारनि खे टाइम ॾियणो पवंदो असांजी जेका बेसिक ॿोली आहे सिंधी उहा बि ॿारनि खे नथी अचे त जॾहिं तव्हांखे मदर जी ॿोली न ईंदी न पोइ तव्हां ॿी ॿोली सिखण जे क़ाबिल न रहंदा इन करे पहिरियां ज़रूरी आहे त असांखे पंहिंजी ज़ाती जेका घर जी ॿोली आहे अम्मा जी ॿोली त सुठी अचे बिल्कुलु सही इन जे हवाले सां बेसिक असांजे एजुकेशन मतिलबु ॿोली सही हूंदी त ॿी तालीम बि असांजी आसान थींदी पर हाणे ॾिसो न जीअं तालीम में तबक़नि में डिस्टेंस थी वई आहे डिस्ट्रीब्यूट थी वई आहे त इन हवाले सां काफ़ी तव्हां छा चवणु चाहींदा रोल साहिब जेकी डिस्ट्रीब्यूशन अची वई आहे तालीम असल में इहो हाणे हिकिड़ी रिसर्च आई आहे त जेको आहे सो उनखे मैंडेटरी कयो अथऊं ज़रूरी आहे त ॿार खे पहिरियां जेके 5-6 साल आहे माना 5 क्लास सम्झो 5 years ताईं उनखे जेका 5 सालनि ताईं उनखे मादरी ज़बान में तालीम ॾियो असांजा प्रॉब्लम्स मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं वधिया आहिनि असांजे ख़ासि तौर सां असांजे सूबे में उहो सूबे में प्रॉब्लम वधण जो रीज़न मेन इहो आहे त असां पंहिंजी मदर टंग खे पोइते करे छॾियो आहे असां वटि छाकाणि त यलगार रही आहे शुरू खां वठी असांजो सरसब्ज़ सूबो आहे ऐं तमामु शाहूकार सूबो आहे त असां वटि पूरे पाकिस्तान मां छा पूरी दुनिया में यलगार रही आहे हर वक़्तु माण्हू जेके आहिनि से अची आबाद थिया आहिनि आबाद थियण खां पोइ छा आहे त असांजो सिंधी जेको बुनियादी तौर सां नरम दिल आहे ऐं मेज़बान तबियत जो त हर शइ हुनखे ॾियण जे करे उहा शइ तव्हां खां कम्युनिकेट थी तव्हांजे हथ में शायदि न रही उहा मालिकी अञा ॿिए वटि हली वई कंटिन्यू कंदासीं लेकिन शॉर्ट कम लेकिन इहा इलाही मेन पॉइंट आहे त इहा शइ छो डाइवर्ट थी करे डिस्ट्रैक्शन थी करे ईअं थी वई नाज़रीन हीअं शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो वान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहियां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम ताउन जो तफ़ाल मेज़बान जी वधारे रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ में तफ़ाल मेज़बान चाहिए है जिस तव्हां ॻाल्हि कयो पिया त ईअं डिस्ट्रिक्ट में तालीम जेकी आहे विरहाइजी वई आहे तबक़नि में थी वई आहे असां जेको पढ़ी आया आहियूं या हींअर जेको हाणे कंडीशन थी वई आहे उहो सभिनी खां वॾो जेको असांखे नुक़सानु थियो आहे उहो पंहिंजी मदर टंग खां जेका घर जी ॿोली आहे उन खां परे थियणु थियो आहे उन जे करे ॿार जेको आहे सो डिस्ट्रीब्यूट थो थी वञे टिनि हिसनि में हिकिड़ो ॻाल्हाईंदो घर में सिंधी स्कूल में ॻाल्हाईंदो उर्दू ऐं अंग्रेज़ी ऐं ॿाहिरि हुनखे कोई ॻाल्हि सम्झ में नथी अचे जंहिंजे करे उहो तालीम जा जेके इर्तिक़ाई दौर हो उनजो कंफ्यूजन में थो गुज़रे वरी जॾहिं अञा अॻिते यूनिवर्सिटियुनि में ईंदो या एंट्री टेस्ट कंदो त उते टोटल जेका आहे इंग्लिश आहे असां वटि हिकिड़ो तालीम जो निज़ाम ईअं तबाह कयो वियो आहे हिकिड़े तबिके जे तौर ते ऐं कुझु हाणे पोएं हफ़्ते दोस्तनि सां वेठा हुआसीं त उते ॻाल्हायूं पिया त हिकिड़ो दौर हो जॾहिं पंहिंजो रेलवे जे निज़ाम खे पुठिते कयो वियो पाण उहो फ्लाइट जेका हूंदी आहे उन्हनि जा जेके कार्गो वारा बोगियूं हूंदियूं आहिनि इन्हनि खे ऐं रेलवे जी पटड़ियूं तबाह करे धमाका कराए जीअं हिकिड़ो पैसेंजर बि न चढ़े ऐं कोई बि महांगी शइ बि न शिफ्ट थिए माना सम्झो कराची खां लाहौर या कराची खां पिंडी वञे थी त कोई बि महांगो सामान पंहिंजो दवाऊं आहिनि या छा उन टाइम जे हिसाब सां छाकाणि त उन्हनि जी टाइम कैलकुलेशन हूंदी आहे 6 कलाकनि ताईं उनखे बर्फ़ वर्फ़ रखी या 15 कलाकनि ताईं उहा शइ सस्टेन कंदी आहे हुननि देरि कराए उन्हनि जा नुक़सान कराए हुनखे प्राइवेट हिकिड़े कंटेनर्स खे ऐं इहे डंपर ऐं इहे सभु हलिया ऐं मूंखे ख़बर पई त उन दौर जो हिकिड़ो मिनिस्टर हो रेलवे जो ई मिनिस्टर हो जंहिं उन्हनि खे ट्रेनुनि खे पुठिते कराए पंहिंजा इहे वॾा वॾा ट्राला लॻाए ऐं हेवी जेके आहिनि ट्रांसपोर्ट हाणे उन्हनि जी तव्हां शुरू करे छॾी ट्रांसपोर्टेशन ईअं ई असां सां तालीम में सिंध में थियो आहे हिन तालीम खे सरकारी इदारनि खे मां मुस्लिम कॉलेज जो पढ़ियल आहियां नूर हाई स्कूल जो पढ़ियल आहियां मां चवां थो त हिन वक़्तु बि असां फ़ख़ुर सां ॿुधाईंदा आहियूं त नूर हाई स्कूल में पढ़िया आहियूं पर तव्हां अॼु वञी नूर हाई स्कूल जी हालत ॾिसो उन बिल्डिंग जी का रिपेयर कोन्हे उते टीचर्स जी को केयर कोन्हे को चेक एंड बैलेंस कोन्हे सिर्फ़ु इहो आहे त भई तव्हां अटेंडेंस पंहिंजी पूरी रखो ऐं अचो ॿार आहे न उन सां को वास्तो कोन्हे पघारूं खणंदा रहो इहो हुकूमत जो कमु हो त उन्हनि इदारनि खे खणी ॿियनि सूबनि में तव्हां ॾिसो सरकारी स्कूल बिल्कुलु एक्टिव आहिनि प्राइवेट स्कूल आहिनि ज़रूरु कंपेरिज़न में प्राइवेट स्कूल जेको अफोर्ड करे सघे थो उहो हाणे हिते असां वटि अफोर्ड कयो या न कयो सोचे बि नथा सघो त गवर्नमेंट स्कूल में ॿार तव्हांजो ABCD या अलिफ बे पे सघां थो बि सही पाण असां वटि इहे जेसिताईं तालीम जा इहे दौर चेंज न थींदा इहा सोच चेंज न थींदी या हिकिड़ी सचाई न ईंदी साईं जी चयो त ओनरशिप असां वटि इहा ओनरशिप न ईंदी न पंहिंजे क़ौम लाइ पंहिंजे सूबे लाइ असांजे ॿारनि लाइ अचण वारी नसल लाइ त मां चवां थो ॾाढो ॾुखियो कमु थी पवंदो सिंध जो ॿारु अॼु खां 10-12 साल 15 साल खां पोइ किथे बि तव्हांखे लीडिंग कंडीशन ते कोन मिलंदो कंहिं बि अहिड़ी पोस्ट ते न मिलंदो जेका उतां फ़ैसिला थींदा आहिनि जितां सेनेट में न मिलंदो हुनमें ज़ाहिर जंहिंखे तालीम न हूंदी उहो सियासत छा सम्झंदो न सियासतदान मिलंदा न तव्हांखे तालीमी याफ़्ता नौजवान मिलंदा अॼु जेकॾहिं को ॿारु इंग्लिश मीडियम मां पढ़ी जेकॾहिं अॼु सिंध सूबे जो ॿारु मथे पहुचे थो उहो मुल्क छॾे हलियो थो वञे बल्कि सूबो छॾे थो पहिरीं पोइ मुल्क छॾे थो ॾे मक़सदु चवण जो त इहे जहिड़नि में असां जेके पिया उन में नुक़सानु ई नुक़सानु थियो आहे असां खां न थी सघंदो मूंखां इंडिविजुअली जीअं साईं चयो त ॿारनि खे अॻे जा टीचर पंहिंजी औलाद वांगुरु उन्हनि जी तरबियत कंदा हुआ मुंहिंजे हथ में जेतिरो आहे जेतिरी लेवल जो मां टीचर आहियां जंहिं शहर में जंहिं इदारे में मां उते पंहिंजे नियत वारो कमु कयां पियो हिते हर को माण्हू करे ऐं सरकार उनखे अहिड़ियूं फैसिलिटीज़ ॾे तव्हांखे सरकारी इदारा बहितरीन बिल्डिंग्स आहिनि टीचर्स आहिनि कमीशन टीचर्स आहिनि उते सिर्फ़ु ॿार वञनि पढ़नि ऐं उन्हनि खे तव्हां रिकग्नाइज़ कयो ठीकु थी वेंदो छा चवणु चाहींदो ॻाल्हियुनि ते रुहेल साहिब जी ॻाल्हि रिकग्नाइज़ करणु एतिरो शो ॾियणु ॿारनि खे बेस ॾियणु उन्हनि खे सराइणु मतिलबु सभु शइ माना बुनियादी सभु शयूं शुरू थी वियूं आहिनि न इहो लॉस जेको असांजो असल में थियणो त पाण खे प्रैक्टिकल आहे न थियोरिटिकल त घणियूं शयूं थी वयूं आहिनि हाणे इलाही शयूं यकी माना हाणे थींदो माण्हू प्रैक्टिकल हिकिड़ो असां वटि शख़्स तमामु वॾो थियो अबुल हसन डायरी जंहिं बाक़ाइदे असांजी माना अल्फाबेट बि ठाही हुई हुनजो हिकिड़ो किताबु आहे फी यनाबी अल कुलूब कुझु हुनजो नालो अॻां मूंखां विसरी थो वञे 3 जुल्दनि में पारसी में हुन लिखियो बल्कि अरबी में हुयो उहो हाणे ट्रांसलेट थियो आहे सिंधी अदबी बोर्ड वारनि ट्रांसलेट कयो हाणे उहो शख़्स किथां जो आहे निम जो हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे दौलतपुर जे पासे में जिते मियां नूरवंद जा कुबा बि आहिनि उन पासे में हुनजी दरगाह आहे हाणे सिर्फ़ु असां हुनखे पीर करे छॾियो आहे जेका हुनजी एजुकेशन हुई जेका हुनजो सिस्टम हुयो ऐं उहो शख़्स सऊदिया में मके शरीफ़ में अरबनि खे क़ुरान जी इल्म सिर्फ़ु नहू सेखारींदो हुयो अरबी ॿोलीअ जी तालीम उन्हनि खे सेखारींदो इहे असांजो सिंधी माण्हू हुयो
हाणे त अंदाज़ो कयो त हुनजी सिंधी भली हुई तॾहिं त हुन अरबी भली करी न, त असांजो बेस ख़राब थी वियो आहे। असां जॾहिं बेस पंहिंजा ख़राब कया न, अलामा काज़ी जहिड़ा माण्हू बि असांजा प्राइवेट स्कूल में कोन पढ़िया, उमर दाऊद पोटो बि जेके घिटियुनि में पढ़ियो हो, लालटीन जे हेठां पढ़ियो हुयो, उहो बि कंहिं ऑक्सफोर्ड या कंहिं ग्रामर स्कूल में कोन पढ़ियो। असां हिनखे इनकार कोन था करियो, इहे हुजणु खपनि, छो त तालीम अॻियां वेंदी न, पोइ त पाण कोन हटंदासीं न। इंटरनेट जो दौरु आहे, तव्हां डिक्शनरी खयो घुमंदा हुआ त हुनखां बहितर आहे त मोबाइल में डिक्शनरी अपलोड करे छॾियो, उनखां पोइ तव्हां ॾिसंदा रहो। हियर त ऑलरेडी आहे, असां हिते हिते हर शइ आहे, तव्हां वटि सभु शयूं आहिनि, पर असां वटि जेको कन्वेंशनल जेको मेथड हुयो न टीचिंग जो, उहो डिस्ट्रॉय थी वियो आहे। मेथोडोलॉजी जेकी साईं चेंज हुई, पहिरों जेको चयो त डिक्टेशन जी ॻाल्हि कई, हा उहा कन्वेंशनल ख़तम थी वई। हाणे सिर्फ़ु इहो आहे, पहिरियां त तव्हांखे स्लाइड्स ते पढ़ायो थो वञे, ॾाढो ॿार ख़ुशि आहिनि, हुनमें का मिस अचे थी, को टीचर अचे थो, ॿ शयूं पढ़ाए हलियो थो वञे, न अॻितो हुनखे ॿुधाए न पुठितो ॿुधाए त का अख़लाक़ियात बि शइ थींदी आहे, कंहिंखे सलाम कीअं कबो आहे, कंहिंसां उथबो वेहबो कीअं आहे, आदाब ज़िंदगी जा असां ख़तमु कया आहिनि। तंहिंजे करे असां माना असांजी लेकिंग सिर्फ़ु इहा आहे, पहिरीं त ॿोली मज़बूत करियूं, नंबर 1, नंबर 2 असां अख़लाक़ियात मज़बूत करियूं, ऐं पोइ असांजो जेको मुआशिरो आहे, सोसाइटी, उहा थोरो अॻियां अचे, त भई असांजे ॿारनि खां पुछो त सही न, तव्हां पंहिंजे ॿारनि खां त पढ़नि बि पिया, न पिया पढ़नि। सभु को वॾी ॻाल्हि इहो जेको कैरिकुलम आहे उहो थोरो मर्चाइज़ थी वियो, असेंबल थी वञे, शॉर्ट थी वञे, जेकी शइ ज़रूरत में आहे असांखे उहो ई कैरिकुलम खे थोरो घटि कनि, कहिड़ो मसइलो आहे, एतिरो मतिलबु 20 चैप्टर्स रखियल आहिनि ॿारनि नंढड़नि जे लाइ। अच्छा, तव्हां कीअं इन शइ खे पोइ ॾिसंदा आहियो, यकीन तव्हां वटि बि ॾाढो मां घटाईंदो आहियां, ऐं पंहिंजी माना कंदो आहियां, मतिलबु ही चैप्टर्स तव्हां पढ़ायो, ॿियनि खे छॾे ॾियो। हिन वक़्तु सिलेबस जनरली थोरो घटि थी आयो आहे हिन कोविड जे करे। हा, हाणे तव्हां ॾिसो भला कोविड जे करे असां ॾाढा परेशान आहियूं, ॿार नंढड़ा आहिनि, उन्हनि खे तव्हां तालीम मुसलसल न ॾींदा, 5 ॾींहंनि खां पोइ हुनजी पढ़ाई वरी ख़राब थी वञे। सही था चओ, पढ़ाई माना पट्टी जेका असां पढ़ंदा हुआसीं, स्लेट, उहा सॼी कारी थी वञे। हाणे उन ॿार खे तव्हां मुसलसल तव्हां रिपीट करायो त हुनखे यादि। अच्छा, ही सर ही जेके आहिनि वर्कशीट्स जेको हाणे घणो रुझान थी वियो, वर्कशीट्स मैचिंग ते थी विया आहिनि, न ई एतिरो ॿार लिखण जी कोशिशि करे थो, जस्ट वरी ॿिया कॉलम्स अचनि था, त कुझु स्पेलिंग्स में बि अगरि असां को पासो ॾियूं था त उन में सिर्फ़ु फिल करणा पवंदा आहिनि, फिल न ब्लैंक्स 2-3 लेटर्स जेके आहिनि पुट करणा पवंदा आहिनि, माना सॼे अल्फाबेट्स जा जेके आहिनि कोई सेंटेंस जेके आहिनि उहे कंप्लीट में न लिखणा पवंदा आहिनि। इन खे कीअं था ॾिसो? इन जी अफ़ाजत आहे, अॻियां हली वरी कुझु अहिड़ा क्वेश्चन्स अचनि था असांजी फील्ड में, जॾहिं ॿार हितां निकिरनि था न, पोइ IQs जा क्वेश्चन्स एतिरा तेज़ था अचनि जो तव्हांखे 10 सेकंडनि 15 में करणा हूंदा आहिनि, पोइ उनजे लाइ इहो ज़रूरी आहे त ॿार खे प्रैक्टिस हुजे। अच्छा, ही त कंटिन्यूअस सिर्फ पेपर त उन ते डिपेंडेंट न, पेपर भले उन ते डिपेंड हुजे, इनखे भले चेंज कनि, पर इहो अॻियां हली ॿार खे फ़ाइदो ॾिए थो। जॾहिं असां जेके ISS बी जा इम्तिहान ॾियूं था, ॿिया ॾियूं था न, उनमें थोरी हेल्प करे थो, उन में हेल्प करे, लेकिन मां चवणु चाहींदी आहियां त टोटली डिपेंडेंट उहो पेपर न, उहो न कयो, उहो न कयो, सेम थींदा आहिनि। अॼुकल्ह हुनजो नालो आहे वर्कशीट्स, वर्क पेपर, ॿारनि खे माना चलो ठीकु आहे IQ लेवल ते उहा हेल्प करे थी उन हवाले सां, लेकिन जेकी आहे राइटिंग जे हवाले सां मेन जेके असांखे त पहिरियों पेजिस मिलंदा त बाबा हितो को ताईं सॼो जेको आहे चैप्टर्स जो जेको लिखो, लिखो, पोइ हिन मां जेके वर्ड्स तव्हांखे डिक्टेशंस थींदी, तव्हां को पुछे कहिड़े बि टाइम प्लस में हैंड राइटिंग लिखाईंदा, हाणे उहा त आहे कान, 2 पेजिस लिखाईंदा। योर राइटिंग इज योर कैरेक्टर, तव्हां जेके लफ़्ज़ आहिनि न जेके लिखो था, राइटिंग कहिड़े स्टाइल जी आहे, इट्स योर कैरेक्टर। अॼुकल्ह त राइटिंग छा स्पेल्स जी बि असांखे ऑटो असांजी अची वई आहे, असांखे जेको असल में रीज़न इहो आहे त असांजी ड्रेसिंग ई चेंज थी वई आहे न, हाणे तव्हां पेटू फाटी पियूं चए फैशन आहे, हाणे छा करियूं। हिकिड़ी कॉल आहे, मां कॉल रिसीव करे वठां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अभी किंदा ॻाल्हायो थी कंदर खां। मां के भलीकार, कीअं आहियो किंदा, ठीकु आहियो? जी मां बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो तबियत सही अथव? बिल्कुलु ठीकु ठाक, कीअं पियो लॻे प्रोग्राम, छा चवणु चाहींदो? ॾाढी प्यारी लॻी थी, ॾाढो सुठो प्रोग्राम आहे। महिरबानी, थैंक यू। कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी? तमामु सुठी गुज़रे थी सुबुह असांजी, तव्हांजो प्रोग्राम ॾिसो था, सुबुह जी गुज़रे थी। वाह, ज़बरदस्त, थैंक यू। थधि जे हवाले सां छा चवणु चाहींदव, त थधि पए थी तव्हांजी? ॾाढी थधि पई आहे, थोरी थोरी आहे, अंदरि छा आहे। वाह वाह, ठीकु। ॿियो कुझु चवणु चाहींदा? जी बिल्कुलु, डॉक्टर खां मां इहो सवाल कंदमि त वार वधण जो छा आहे, छा इस्तेमालु कयो?
घरेलू ट्रीटमेंट रेमेडीज यूज़ कंदी आहियां, उन्हीं सां वार इलाही सुठा थी वेंदा आहिनि। तेल वेल हयूं गजरनि जो तेल, उन्हीं सां यकीनन वारनि जी शाइनिंग ऐं ग्रोथ थी वेंदी आहे। इहे क्वेश्चन थींदियूं आहिनि, लेकिन खां बि काफ़ी सारा इंसान टिप्स वग़ैरह पुछी वठंदा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते छोकिरियूं हुजनि त पुछणु ज़रूरी आहे। थैंक यू सो मच इंतज़ार, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल जॾहिं बि थींदव मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे। हींअर वक़्तु जो शॉर्ट ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताउन कया टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। कारे न वञिजो, बसि असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन कया टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे। यकीन असांजे जेके व्यूवर्स आहिनि, यकीन असांजी जेकी आहे टॉक हले थी, जेकी गुफ्तगू हले थी, त उनखे इन शइ खे इंजॉय कंदा हूंदा। छो त स्कूल हिकिड़ो अहिड़ो असांजो बेसिक कॉन्फिडेंस जो स्टेप हूंदो आहे, त उते असां थोरो ॻाल्हाइणु सिखंदा आहियूं, ख़ासि तौर ते वरी महिमाननि में बिहेवियर्स ऐं ईथिक्स सिखंदा आहियूं। वरी ख़ासि तौर ते ॿारनि जी जॾहिं गैदरिंग्स थींदी आहे मिटनि माइटनि में या फ्रेंडशिप जे हवाले सां, त उहो पंहिंजी नॉलेज जेकी आहे उहो ॿार शो कंदा आहिनि, डिलीवर कंदा आहिनि। त उहे जेके मिट माइट या इर्द गिर्द जा जेके हूंदा आहिनि पेरेंट्स हूंदा आहिनि, त यकीन उन ॿार खे ॾिसी करे चवंदा आहिनि त यकीन हिनजो ॿार इलाही होशियारु आहे, इलाही एक्टिव आहे, हीअं कहिड़े स्कूल मां तालीम पढ़ाए थो, या हिन जो उस्ताद केरु आहे, या हिन ॿार जो जेको अल्फाज़, हुनजो एटीट्यूड, हुनजी नॉलेज, ऐं ख़ासि तौर ते सभु खां वॾी मेन ॻाल्हि आहे तहज़ीब तमीज़। उहा शइ जेकी अख़लाक़ियात उन्हनि जा शो थींदा आहिनि, त तॾहिं चवंदा आहिनि त ॿार हिकिड़ो अहिड़ो रिप्रेज़ेंटर हूंदो आहे जेको तव्हांजे वालदेन जी तरबियत ऐं तव्हांजे उस्ताद ऐं तव्हांजे स्कूल खे रिप्रेज़ेंट करे थो। हींअर असां कमर्शलाइज़ करे सिर्फ़ु 3-4 इंग्लिश जा वर्ड ॻाल्हाए, हालांकि असांजे ॿार ऐं क्लियरली चवंदमि त सिर्फ़ु जीअं चऊं त रटाफिकेशन इज़ द बेस्ट क्वालिफिकेशन फॉर द एग्ज़ामिनेशन। हीअं थी वई आहे, सिर्फ़ु असां इंग्लिश सिर्फ़ु मथां ई मथां पढ़ूं था, ना ई असांखे सोच समझ जी ॻाल्हि आहे, ना ई असांखे एतिरा, माना उहा शइ बि असांखां खसिजी वई, माना कंप्लीटली कंहिं शइ में ग्रिप कोन्हे। इन हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो ग्रिप जे हवाले सां? बिल्कुलु इहा ॻाल्हि मां तव्हांखे मिसाल सां सम्झाईंदुमि त मुंहिंजो पंहिंजो नंढड़ो ओ लेवल्स कया अथई ऐं वरी हुन में पिटारो वग़ैरह में पढ़ियो, त मां हिकिड़े ॾींहुं चयोमांसि मुंहिंजी तुंहिंजी इंग्लिश तमामु सुठी आहे, ॾाढी सुठी थो इंग्लिश लिखे बि थो, लिखंदो बि आहे मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते, ऐं ऑनलाइन बि तव्हां हुनखे मतिलबु हुनखे सपोर्ट मिलंदी आहे। त मूं चयो त तूं छो नथो ट्यूशन्स छो नथो नंढड़े खे चयमि त पढ़ायो, तव्हां ट्यूशन पढ़ायो त बहितर थी वेंदो। जी मां सिर्फ़ु इंग्लिश लिखी सघां थो, मूंखे टेंसिस वग़ैरह जी का ग्रामेटिकल का ख़बर कान्हे, मां प्रैक्टिकल थो ॿुधायां पंहिंजे घर जी मिसाल। इहो हिकिड़ो आम रवाज थी वियो आहे। एज़ अ पेरेंट जॾहिं मां अचां थो त तमामु पाण खे मजबूर थो सम्झां, पर एज़ अ टीचर जॾहिं मां पाण खे ॾिसां थो त हिकिड़ो निग्लेक्टेड असांजो गवर्नमेंट सेक्टर जो टीचर, इवन इदारो, इवन तव्हांजी मैनेजमेंट सॼी निग्लेक्टेड आहे। रीज़न बिहाइंड त हुननि खे इहा ख़बर ई कान्हे त तव्हां हिते कमीशनूं असांखां पास कराए, असांखे ग्रेड ॾेई, असांखे कॉलेजनि में मोकिले, यूनिवर्सिटियुनि में मोकिले, तव्हां असांखां उहो कमु नथा वठो। यूनिवर्सिटी लाइ मां चवंदुमि वरी बि महिरान यूनिवर्सिटी में टीचिंग लर्निंग तमामु सुठी आहे, पर उहो स्टूडेंट अचे त इन ई सिस्टम मां थो न, मैट्रिक प्राइवेट करे, इंटर प्राइवेट करे, तालीम पिराइण खां सवाइ, इथिक्स पिराइण खां सवाइ हू सिर्फ़ु हिकिड़ो तोतो रटे, तव्हांजी चयो त रटाफिकेशन करे पेपर ॾेई अची थो वञे। असां लाइ हिकिड़ो वॾो लम्हा फ़िक्री आहे त हिन वक़्तु असां जेकॾहिं इहा तालीमी निज़ाम न मटियो ऐं हिन माफ़िया खे असां न रोकियो, प्राइवेट स्कूलनि जी माफ़िया। हाणे प्रॉब्लम तव्हांखे मां प्रैक्टिकल ॿियो मसइलो ॿुधायां जेको असांजे स्कूलनि थियणु शुरू थियो आहे, कोरोना कोविड जे करे ॿार घटि ॾींहं अचो, माना हफ़्ते में 2 ॾींहं या 3 ॾींहं अचो, फीस फुल था वठनि। प्राइवेट स्कूल में पढ़ण वारो पेरेंट अफोर्ड ई नथो करे सघे त ॿार खे मां कढायां स्कूल मां, जंहिंजे नतीजे में स्कूलनि अहिड़ी बदमाशी शुरू कई आहे, ॿार अचे न अचे, पढ़ाई थिए न थिए, इम्तिहान 40% सिलेबस घटि थी वियो, उनजे बावजूद फीस पूरी ॾींदव, न ॾींदव त तव्हांखे असां सर्टिफिकेट न ॾींदासीं। चलो हिकिड़ो ॿियो पेरेंट्स खे जेको ॿारनि जे हवाले सां ख़ासि स्टूडेंट बि रिलीफ थो थी वञे त का ॻाल्हि कोन्हे, ठीकु आहे, त उहो जेको जॾहिं एग्ज़ाम्स खां बाद हुनजे रिज़ल्ट्स अचनि था, रिज़ल्ट काफ़ी सब्जेक्ट्स में हू 0 मार्क्स खणण जे बावजूद बि हू प्रमोट थियनि था। मां तव्हांखे हुनजी मिसाल ॿुधायां, इहो वरी मुंहिंजो ॿियो मिसाल, मुंहिंजो पर्सनल मिसाल आहे त मां मुंहिंजो नंढड़ो विचो मुंहिंजो पुटु आहे, हू पढ़ंदो ऐं मूंखे पर्सनली ख़बर हुई, छो त ॿार असांजे घर सां था रहनि, घर में रहनि था। मां जॾहिं पाण हुन ॿार खां का डिक्टेशन लिखाई या को सवाल पुछो त हू थोरो परेशान थींदो जवाबु ॾियण में, मूंखे चवंदो त मां तयारी करे तव्हांखे ॿुधायां थो। जॾहिं हुन रिज़ल्ट ईंदा त ए ग्रेड ईंदो उन स्कूल में, प्राइवेट स्कूल में। मां वञी तव्हां यकीन कयो, मां वञी हुनजी हेड मिस्ट्रेस सां ऐं टीचर सां वञी बाक़ाइदा आर्ग्यूमेंट कंदो हुउमि। ॿार खे मां जॾहिं पुछां त नथो अचे, तव्हां वटि ए ग्रेड कीअं खयो अथई, उते हू परेशान थी वेंदा त न न असां ट्यूशन्स पढ़ायो। मुंहिंजो भई ट्यूशन पढ़ायां त पोइ मां एतिरी फीस छा जे लाइ भरियां, हिते स्कूल छा जे लाइ थो मोकिलियां।
सही इहा ॻाल्हि काफ़ी कंप्लेंशन आहे तव्हां एज अ प्रिंसिपल इन ॻाल्हि खे कीअं ॾिसंदो अहिड़ा पेरेंट्स जॾहिं तव्हां वटि अचनि त इहे शइ पोइ कीअं इन खे डील कंदो डेली इशू हूंदो आहे माण्हू चवंदा आहिनि फीस घटायो ही करियो ही करियो सही फीस त घटाइण जे हवाले सां वरी अहिड़ा जॾहिं पेरेंट्स उन्हनि खे असां छो त असांजो स्कूल आहे महिराणी यूनिवर्सिटीअ जो सही सही उनजे करे असांखे पंहिंजो वाइस चांसलर चवंदो आहे डॉक्टर ओकेली साहिब त बाबा फीस जो को प्रॉब्लम कोन्हे ऐं माण्हुनि खे तव्हां फैसिलिटेट कयो ही ज़ारी ॻाल्हि आहे साईं सफ़ा निजी प्राइवेट स्कूल जी साईं ॻाल्हि थो करे असांजो प्राइवेट स्कूल यकीनन आहे बट दैट इज़ एसोसिएटेड विद महिरान यूनिवर्सिटी महिरान जो हिकिड़ो पंहिंजो नालो आहे ऐं असीं वेठा बि महिरान टीवी ते आहियूं उन सॼे हवाले सां माना महिरान यूनिवर्सिटी जो हिकिड़ो वॾो सफ़र आहे उन ते आउं कोन थो ॻाल्हायां पर ॿार जॾहिं अचनि था न मां इहो चवंदुसि त माइट ज़ोरी पास कराईंदा आहिनि असां खां त न सही असांजे ॿार खे प्रमोट करियो जेका शइ ख़राब आहे इवन हाणे जेको थियो पंहिंजे कोविड में सभु जो सभु प्रमोट थिया ईअं थींदो ई कोन्हे 100% रिज़ल्ट कॾहिं बि 100% ईंदी कोन्हे इहा आइडियल सिचुएशन आहे उहा सिर्फ़ु जन्नत में हूंदी आहे धरती ते कोन हूंदी आहे त उन अहिड़े सिचुएशन में हाणे उहे जेके ॿार जेके 8वीं क्लास जे क़ाबिल न हुया उहे हाणे 9 में हलिया विया जेके 4थे जे क़ाबिल न हुया उहे 5 में हलिया विया हाणे इहे सभु शयूं उनजो इम्पैक्ट त आहे जनरल ई आहे बाक़ी जेको हिकिड़ो ॾींहुं नथा अचनि हिकिड़े ॾींहुं अचनि था त असांजा जेके सरकारी इदारा तव्हां हुनजी एवरेज लॻाईंदो न त 360 ॾींहंनि मंझां उहे पढ़ंदा ई 100 ॾियारा आहिनि बाक़ी त ख़ैर आहे स्कूल बंदि आहिनि असां वटि जेको हिन वक़्तु सूरत हाल आहे उहा सिर्फ़ु आहे ॿारनि जी सिहत त पहिरियों आहे न न उहो त साईं ॻाल्हि हिन महिल कोरोना जी ॻाल्हि कई त उन में छा आहे पर फीस त माण्हू जो पेट त मानी खाईंदो 3 वेला खाईंदो 2 वेला खाईंदो असांजे टीचर्स खे सैलरी घुरजनि इहा हवाले जो सॼा एक्सेसिस आहिनि सॼा एसेट्स आहिनि उहे मैनेज करणा पवंदा आहिनि जेके बि एसेट्स आहिनि उहे यकीनन मैनेज करणा पवंदा आहिनि यूटिलिटीज़ आहिनि सभु शयूं आहिनि उहो चलो ठीकु आहे लेकिन उन शइ खे उहा क्रीम त मिले न ॿार में उहा क्रीम त नज़र अचे न जीअं रोयल साहिब चयो त मुंहिंजे ॿार खे कुझु अचे कोन पियो हाणे जिते तव्हांजा ॿार 5 ॼणा पढ़ंदा हाणे उते 3 ॼणा पढ़ंदा लॉस त थींदो सही इहो त यकीनन आहे हाणे कंडीशन सुठी त कोन्हे न पाण हाणे मिसाल मास्क पाए था घुमूं सैनिटाइज़र था हणूं उनजा साइड इफेक्ट तो थींदा न रुगो असांखे सेफ थोरी थो करे असांखे साइड इफेक्ट ॾींदो ही लाइटिंग असीं जंहिंमें वेठा आहियूं इन जा साइड इफेक्ट बि आहिनि असांखे ॿाहिरि जो माहौल नथो मिले नेचुरल तव्हां पहिरियां सुबुह बि ॻाल्हायो त असां सुबुह जो लान में घुमी वठूं पेर उघाड़ा करे मास्क बि लॻे त उनजा कहिड़ा पंहिंजा हिकिड़े थोरो ईअं ॿिए अगरि पहलू में वञूं त जेतिरो असां टेक्नोलॉजी या जदीद थी विया त थोरा असांखे उन या असां कमर्शलाइज़ थी विया या असां ब्रांडेड पसंदि थी विया तालीम में बि त ब्रांड ई आहे न हिकिड़ो एजुकेशन में त ब्रांड थी वियो आहे चलो इन ॻाल्हि त की कंदो चलो हिकिड़ो स्टूडेंट्स जेको आहे तव्हां हाणे जीअं चवंदा त पेरेंट्स अची चवंदा आहिनि तव्हांखे पास कयो ई कयो त उन वक़्तु तव्हां छा पेरेंट्स खे न चवंदव त तव्हांजो ॿारु जेको अॻिते हली इन शइ जो आदी थी वेंदो उहो यकीनन बसि माण्हुनि जी साइकी थोरी डिफरेंट थी वई आहे न पोइ वरी 100 माण्हू वठी ईंदा आहिनि त साईं हाणे असांजो चवणु नथो करे तव्हां चओ ही चओ पोइ माण्हू किथे किथे सफ़ा मजबूर थी वेंदो आहे ही जेको माना हिकिड़ो त आहे न अल राशि वल मुर्तशी क़िला माफ़िनार आहे त ॿिन्ही जे लाइ साॻी लाइन आहे ॿई दोज़ख में वेंदा रुशवत वठण वारो त बदमाशी थो करे न ॾियण वारो थी सघे थो मजबूर हुजे किथे किथे रुशवत वठण वारो न वठंदो आहे ॾियण वारो ज़ोरी ॾेई पंहिंजा गुनाह माना साफ़ कराईंदो आहे त ही कंडीशन्स ते डिपेंड कनि थियूं माना किथे माण्हू ज़ोरी पास था कराइनि किथे के चवनि था त न असांजे ॿार खे मूंखे हिकिड़े टीचर दोस्त उतां तव्हांजो नालो मशहूरु आहे ॿुधल बि आहे नदीम पवर शायदि केटीएन सां वाबस्ता बि आहे मूंखे चई असांजे ॿार खे प्रमोट न कजो दैट वॉज गुड हाणे इहो माण्हू जो इथिक्स हुजणु खपे असांजे पेरेंट्स बि इहो चवंदा आहिनि प्रमोट न कजो हुननि खे भले हुजणु खपे न त ॿार थोरो तयारु त थी अचे तव्हांजी बिल्डिंग जी फाउंडेशन ई कोन्हे तव्हां मथां टॉप ते वेठा आहियो सही अच्छा ही ट्यूशन्स खे छा चवणु चाहींदो ही ट्यूशन्स जेके आहिनि ट्यूशन्स खे डिस्करेज करणु घुरिजे ऐं त हुनजे क़ाबिल ई माना कॾहिं बि असां मां कॾहिं न चाहियो आहे त ट्यूशन थियणु खपे अच्छा जॾहिं टीचर्स बि सॼो बर्डन वरी ॿार ट्यूशन्स लेवल ते विझी छॾींदा तव्हां छा चवणु चाहींदो रोहित साहब इन ॻाल्हि ते स्कूल जेके आहिनि पोइ ट्यूशन वारे ते बर्डन भरे छॾंदा धी वञी घरो करे छॾिजो मुंहिंजो ख़्याल आहे वाहिद पेरेंट हूंदो मां ॿियनि पेरेंट्स खे लर्निंग ॾिनी इहा त तव्हां बि ईअं वञी ॻाल्हायो छा आहे त हिकिड़ो ट्रेंड छा हिकिड़ो फैशन ठही वियो आहे त ॿार पढ़ी अचे 2 वॻे अचे घर 3 वॻे खां 4 वॻे ताईं अचे मौलवी साहब वरी 4 वॻे खां ॿार वञी ट्यूशन ते राति जो 8 वॻे घर अचे वापसि हिकिड़ो अजीब क़िस्म जो ट्रेंड आहे ॿार खे हू इंसान सम्झनि ई कोन था ॿार हिकिड़ो बुनियादी तरीक़े सां हिकिड़ी नरम हिकिड़ी ज़मीन आहे उन में ॿूटो पोखजण खां पोइ उनखे पाणी ॾिबो त उहो निकिरंदो तव्हांखे फल ॾींदो असां हुन ॿार ते एॾो लोड विझी था छॾियूं जो उहो ॿार ज़मीन में छा
पेर खोड़ींदो उहो मुंहिंजो ख़्यालु आहे त उनजा जेके सॼा अंचर पंचर ढिला था थी वञनि दिमाग़ ते एतिरो लोड बिना निंड जे हिकिड़ी साइकोलॉजिकल ॻाल्हि आहे राति जी निंड बिलफर्ज़ कंहिं वजह सां ॿार जी डिस्टर्ब हुजे त ॿिए ॾींहुं सुम्हण जो हुनखे टाइम कोन्हे छाकाणि त पेरेंट्स जो ॾंडो हूंदो आहे मथां बाबा डोड़ फलाणो असां पैसा था ॾियूं हल बाबा ट्यूशन हल मौली साहिबु आयो आहे उत टोपी पाए स्कूलनि खे मां डिस्करेज कयो मां पर्सनली मुंहिंजा जेकॾहिं अॼु ॿुधंदा हूंदा के अहिड़ा टीचर्स उन स्कूल जा प्राइवेट इन शइ खे ज़रूरु उहो यादि कंदा मूंखे चयूं था ॿार जेकॾहिं तव्हांजो कमज़ोर आहे त तव्हां ट्यूशन छो था पढ़ायो मुंहिंजे जेकॾहिं ॿार सुबुह जो फ्रेश मां तव्हां ॾे मोकिलियां थो 8 वॻे सुबुह जो स्कूल थो लॻे असां 7:45 ॿार खे पहुचायूं था जेॾी महिल तव्हांजा ॿुहारा पिया लॻंदा आहिनि मिटी धूड़ पई उॾामंदी आहे ॿार खे असां पहुचाए था वञूं 2 वॻे थकिजी घर थो अचे उन खां पोइ ॿार में हिमत कहिड़ी रहिजी वई त घर जी मानी खाई सुम्हे उन खां पोइ ट्यूशन पढ़णु वञे जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मां घर ते विहारे के सस्ते स्कूल में विझराए शाम जो ट्यूशन ते ज़ोर रखां मां यकीन मां ॿुधायां थो मुंहिंजो प्राइवेट कॉलेज बि असांजो पार्टनरशिप में हले थो हिकिड़ो कोचिंग सेंटर जेको असां हाणे बंदि कयो आहे कोचिंग सेंटर ते ॿार खे मोकिलणु माना बिल्कुलु टाइम जो ऐं पैसनि जो ज़ियान इन हवाले सां आहे ॿार तव्हां पाण अंदाज़ो कयो जेको सुबुह जो जेको माण्हू फ्रेश हूंदो आहे जी तव्हांजो सुबुह महिरान प्रोग्राम थिए थो इहो ई मूंखां तव्हां शाम जो ॻाल्हाईंदो त मां एतिरो ॻाल्हाए बि न सघंदुमि छाकाणि त आहिस्ते आहिस्ते एनर्जीज़ घटि थींदी वेंदियूं आहिनि माण्हू खे परेशानी थकावट थींदी वेंदी आहे ॿार बि असां वांगुरु इंसान आहे उहो को गॾो या हिकिड़ो को जानवर कोन्हे जंहिं ते तव्हां लोड विझो ऐं उहो ॻाल्हाए बि न पर ॿार खे छा आहे त शऊर कोन्हे असां हुनखे ज़बान होमवर्क बि मिलंदो हो त उन जी लिमिटेशन जे हवाले सां केॾी महिल कंदो जेकॾहिं ट्यूशन ते वेंदो त होमवर्क केॾी महिल कंदो असां लाइ प्रॉब्लम्स ट्यूशन जो बि होमवर्क मिली थो वञे उहो वरी अलॻि करे ॿार माना उहो राति जो 12-2 वॻे ताईं जागे तंहिंखां पोइ सुम्हे तंहिंखां पोइ हले मां कंटेन कंदुमि हिन शइ खे हुनखे मना कयो मां ट्यूशन न पढ़ाईंदुमि ॿार खे जेको प्रॉब्लम आहे हिते सॉल्व करायो अॼु मां पेरेंट्स खे बि चवां थो त महिरबानी करे स्कूलनि वारनि खे चओ त बाबा तव्हां फीस था वठो तव्हां हिते सॼो ॿार खे तयारु कयो भले प्राइवेट हुजे सही माना तव्हां छो कमु एतिरो ॾियो था एतिरो बर्डन विझी सभु एक्सरसाइज़ बि तव्हां करे अचो कॉम्प्रिहेंसिव अॼुकल्ह जेको थी आहे असांजो चवनि थियूं कॉम्प्रिहेंसिव जेके असांखे शीट्स ॿारनि खे मिलनि थियूं त कुझु पेरेंट्स ॾिसो एॾा एजुकेटेड कोन हूंदा आहिनि यकीन या कुछ अहिड़ा टीचर्स ऑक्सफोर्ड जी जेकी तव्हां ॾिसो था त पढ़ाई जेकी आहे माना फर्दर जेके बि आहिनि ॿाहिरि जा जेके कोर्सिस उन हवाले सां बि असां एतिरा पढ़ियल लिखियल उस्ताद बि मौजूद न आहिनि उहे छा ॿार खे पढ़ाए सघंदा त इन ते तव्हां छा चओ तव्हांखे मौक़ो मिले अगरि तव्हांखे मौक़ो मिले कैरिकुलम खे असेंबल करण जो त तव्हां उनखे कीअं कंदो मां त सिलेबस उहो ई कंदुसि जेको पंहिंजे असांजे टेक्स्ट बुक बोर्ड जो आहे मां ॿियनि खे कोन लाइक कंदो आहियां असां ख़ुदि उतां पढ़ी आया आहियूं असांखे ख़बर आहे असांजे ॿार खे 3 सब्जेक्ट तव्हां सुठा ॾियो मैथमेटिक्स साइंस लैंग्वेज प्लस तव्हांजी इंग्लिश आहे हाणे असल में छा थियो अंग्रेज असां वटि आया असांखे अंग्रेजी ॿोली ॾिनो सभिनी अंग्रेजी असांजो टूल थियो न अर्निंग जो प्रोफेशनल ईअं न थी सघंदा जेसीं अंग्रेजी नथी अचे उन खां पोइ हिते हाणे वरी असांखे चाइना हणनि था घाटे में चाइनी ॿोली जेका आहे सही आहे उहो त कंटिन्यू कंदमि त चाइनी ॿोली असांजे घाटे में लॻे थी आहे न त कंटिन्यू कंदासीं लेकिन हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन ही वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो बान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहिया ऐं कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबुन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्ता जवान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे ॾिसो स्कूल जा हमेशह नाज़रीन इशूज़ हूंदा आहिनि पेज हूंदा आहिनि असां पेरेंट्स समझते बि जेके पेरेंट्स आहिनि समझदे बि जेको आहे अखियूं बूटे वेंदा आहियूं यकीन ख़बर बि हूंदी त असांजो ॿार जेको आहे हिन पैटर्न ते हिन पेज में उन खे तालीम हासिल कोन थी थिए असांजे जेके फीसिस आहिनि असांजे जेके एतिरा ॻरा अमाउंट्स आहिनि उहे असांजा वेस्ट था थियनि यकीन सभु शइ पेरेंट्स खे सम्झ में अचे पई उनजे बावजूद बि जेके आहिनि उहो चवनि था त ॻाल्हाइण जी हुनजी छो त बिज़ी लाइफ थी वई आहे जीअं इन्हनि ॻाल्हि कई त प्रिंसिपल साहिब त यकीन उहो लाइफ हुननि जी एॾी टफ ऐं बिज़ी थी आहे त उहो ॿारनि ते तवजो ॾियणु या हुन ते ॻाल्हाइणु हू शायदि हिननि खे हाणे इम्पोर्टेंस नथा ॾेई सघनि चलो ठीकु आहे जीअं हले थो उहो ई पियो हले लेकिन यकीन तव्हां जेकी बि असांजी टॉक ॿुधी त उन हवाले सां का न का ॻाल्हि शइ खे सोचे सम्झे यकीन तव्हां हिन को अहिड़ो स्टेप ज़रूरु खणंदा त तालीम जेको मेन ख़ासि हुते बेसिक तालीम जेके असांजी KG नर्सरी ऐं ख़ासि हुन खां पोइ 9th मैट्रिक जी हवाले अगरि असांजी बेसिक पकी हुजे त इंसानु जेको बि स्टूडेंट आहे CSS जा एग्ज़ाम्स बि पास करे वेंदो आहे त इहे असांजी शइ बेस हूंदियूं आहिनि ॿई मेन अच्छा सर काफ़ी तव्हां घाट जी ॻाल्हि कई त चाइना जी ॿोली जेके असांजे घाटे में लॻण आहिनि छा चवणु चाहींदा पहिरियां असांजे माना स्कूल्स में अञा अरबी सब्जेक्ट आहे सही असांजो सिंधी सब्जेक्ट दुनिया जी कंहिं कुंड कुर्श में कोन्हे अरबी असां पढ़ूं
असां जेको आहे सो अंग्रेजी में पढ़ूं, हाणे वरी चाइनी ॿोली बाक़ाइदे असां वटि इंट्रोड्यूस पई थिए ऐं हाणे उहे स्कूल्स वधीक प्रमोट था थियनि जेके चाइनीज़ लैंग्वेज पढ़ाइनि था। ऐं हाणे त चवनि था माइटनि खे त अधी तव्हां पंहिंजे ॿार खे छॾियो, असां वटि चाइनीज़ लैंग्वेज पढ़ाई थी वञे। बाबा जे तो पारसी सिखे त ॻोल्हो तूं गुलाम, हीउ त को तरीक़ो कोन्हे। असां पंहिंजी ॿोली शाह साहब त उन दौर में दाऊं कयूं, असां इन घटि में घटि भाई ठीकु आहे चाइनीज़ माण्हुनि सां तव्हां भली रिलेशन्स रखो, कोऑर्डिनेशन कयो, उन सां बिज़नेस कयो, उनजी ॿोली छो सिखूं? ॿोली ॾिनी इन जे करे वेंदी आहे त जीअं अच्छा उते बि अगरि असांजी जेकी मदर लैंग्वेज आहे असांजे पाकिस्तान जी उहो सिखनि पिया, पर उहो हिते जेके अची कमु पिया कनि उन्हनि हवाले सां इवन अदी तव्हांखे मां ॿुधायां त जेके पंजाबी आहिनि न उहे वधीक चीनी लैंग्वेज खे पढ़नि पिया ऐं उन्हनि जूं जॉब्स हिते तमामु घणियूं लॻल अथव, 70-70, 80-80 हज़ार, 2 लख ताईं उन्हनि जूं सैलरीज़ आहिनि हर कोल में। इहे सभु उन्हनि जा ॿार इंटरमीडिएट करे उन्हनि जे शॉर्ट कोर्सिस करे, ख़ुदि मुंहिंजी वाइफ बि शॉर्ट कोर्स कयो। हा त मां पोइ ईंदी हुई त नी आओ मां चयो ॿाहूं थो ॿुधाए। हा त पोइ हाणे ठीकु आहे उहो थियो, पर उहे कम जो बि न थियो। असांजा इहे शॉर्ट कोर्सिस बि कंहिं कम जा न आहिनि, त तव्हां जेकॾहिं वाक़ई तव्हां टूल यूज़ करे इस्तेमालु कयो था किथे, त भला उनखे किथे मटीरियलाइज़ त कयो न, माण्हुनि खे तव्हां फैसिलिटेट त कयो। पोइ असां भला हिन मथां हथु कढूं, असां अञा अंग्रेजी कोन पूरी कई आहे त वरी हीअ ॿी ॿोली अची वई। वो अमर चवंदी त काओ ठेग ॾेई थो हले, मोर जी हलण सिखियो हुयो, उहो बि विसरियुसि, पंहिंजो हलण बि विसरियुसि। असां वाक़ई उहो पई थिए। सही था चओ, सही। जीरोल साहब कहां जी ॻाल्हि त छा चवणु चाहींदो, ठेंग ॾेई हले पंहिंजो? मां त बिल्कुलु तव्हांखे इन करे प्रैक्टिकल पहिरीं मसला ॿुधाया त मां त इन तालीम सां वांझियल आहियां, मुस्तकिल मां लाॻापियल आहियां। मां ॿारनि खे पढ़ाइण खां अलावा पंहिंजनि ॿारनि जी एजुकेशन मां कनेक्टेड रहियुमि, स्कूलनि सां कनेक्टेड रहियुमि। ऐं साईं वारी ॻाल्हि सही आहे त ॿार असां वारो न को पूरी सिंधी थो ॻाल्हाए सघे, न उर्दू न अंग्रेज़ी। वजह इहा थी जो ॿार विरहाइजी वियो तबकनि में, घर अचे असांजी दब त सिंधी में ॻाल्हाइणो आहे घर में, त हू परेशान थी वेंदा ॿार। बहरहाल असांजा त अची विया अॻिते जो मुंहिंजो मुस्तकिल हुन सां ॿारनि सां कॉन्टेक्ट, पर जेको अनपढ़ियल फादर ऐं मदर आहे उन्हनि जे लाइ ॾाढा प्रॉब्लम्स थी विया आहिनि। माना उन्हनि जी औलाद पंहिंजे माउ पीउ खे ॼट थी सम्झे, जाहिल थी सम्झे, जेको उर्दू ऐं अंग्रेज़ी नथा ॻाल्हाए सघनि। बिल्कुलु यकीन इहो बि थी वियो आहे हिकिड़ो ॿारनि में इहा शइ एग्रेशन अची वियो आहे, एग्रेसिव थी विया आहिनि त तव्हां पढ़ियल लिखियल न आहियो। भई पढ़ियल लिखियल न आहियूं, इन्हनि तव्हांखे पैदा कयो आहे, इन्हनि तव्हांखे एसिताईं मक़ाम ते पहुचायो। सही यकीन इहा शइ वाक़ई काउंट थी थिए त ॿार जेके हूंदा आहिनि इन शइ खे घणो अगरि इंग्लिश सां पेरेंट्स नथा ॻाल्हाइनि त हू जाहिल आहिनि। हालांकि असांखे वधीक जेको उन्हनि खे अकुल शऊर दुनियादारी तजुर्बो एक्सपीरियंस हुन लाइफ में वधीक हूंदो आहे। इहे सभु शइ असांखे सोचणु घुरिजे, सम्झणु घुरिजे। इन्हनि में बि ग़लतियूं जेके पेरेंट्स जूं आहिनि, अगरि पेरेंट्स थोरी इन ॻाल्हि खे तरबियत में थोरी इन थियनि त यकीन काफ़ी कुझु शइ बहितर थींदी। अच्छा सर माशाल्लाह तव्हांजो एॾो ख़ूबसूरत नालो आहे जुड़ियल, इन जो छा मतिलबु ईअं कीअं तव्हांजो ठहियल? के मना ताई चॉइस कई ना थी? चॉइस पाने वाल ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वाल रखंदा उहे आहिनि नालो, पोइ मुंहिंजे बाबा जे ॾाॾा जो नालो, नाला बि लभंदा न आहिनि त उहे रखी छॾींदा आहिनि। ऐं मूंखे आई एम प्राउड ऑफ दिस वन, इट्स टिपिकल जॉर्ज डब्ल्यू बुश जे करे सॾाए सघनि था त वी कैन कॉल उन्हनि खे त का मयारी कोन्हे, लेकिन एॾो ख़ूबसूरत मोहब्बत जेको नालो आहे जुड़ियल इंसान ज़ात जो हिकिड़ो मैसेज बि आहे इन नाले में। ऐं इन हवाले सां चवनि त इंसान जेको हर कंहिं सां जुड़ियल हुजे, मोहब्बत में हुजे, प्यार में हुजे, वॾनि भाउ भेणनि त भाउ भेणनि में प्यार हुजे, भाइरनि त भाइरनि में प्यार हुजे, त इहे सभु शयूं ॻंढियल हुजनि, जुड़ियल हुजनि, यकीन इलाही ख़ूबसूरत आहे। अच्छा सियारे जी बि मौसम अचे थी, को चॉइस को खाधे में, को ड्रेसिंग में छा पसंदि कंदा आहियो? पर खाधे जे हवाले सां ॿुधाईंदा। असीं आणियूं ऐं चाढ़ियूं ॾुत ॾियारी सूमरा, असांजो बिल्कुलु नंढड़ी फैमिली आहे। मूंखे 2 टे ॿार आहिनि, 2 पुट 4 न्याणियूं आहिनि, वाइफ आहे। न्याणियूं पढ़नि पियूं? पढ़ी हा, हिकिड़ी जी शादी थी वई आहे, वॾी नंढड़ी जी, बाक़ी ॿियूं पढ़नि पियूं। त का ख़ासि चॉइस कोन हूंदी आहे, जॾहिं घर वारा कुझु का शइ ठाहे ॾींदा आहिनि उनजी महिरबानी हूंदी आहे। अच्छा कुकिंग पाण कंदा आहिनि? हा। तव्हांजे करे शौक़ु आहे? मां कंदो आहियां। ज़िंदगी में असां अकेला, मां ज़िंदगी जेका बैचलर तमामु घणी गुज़ारी, 32 इयर्स लाइफ जेका आहे आई वाज टोटली बैचलर। ऐं उन में पोइ मूंखे कढ़ाई सुठी ठाहिणी ईंदी आहे, चांवर सुठा पचाइणी ईंदा आहिनि, मानी बिल्कुलु माइनि वांगुरु गोल पचाए वेंदो आहे, पंहिंजी अटे वारी आहे कणिक जी,
सो बाक़ी चांवरनि जी मानी पचाइण कोन ईंदी सिंधी आहे। खाधा को एडी ट्रेडिशनल का शइ न उहा कोन ठाहे सघंदो आहियां। अच्छा जबरदस्त जबरदस्त चलो ठीक बाक़ी है मुंहिंजी वाइफ जी कुकिंग ज़बरदस्त हूंदी आहे करे अचो तव्हांखे खाराईंदासीं। जरूर जरूर यकीनन हाणे तव्हां दावत ॾिनी आहे त असां सॼी टीम सां जरूर सदा अचो, टीम सां अचो, थैंक यू बिल्कुलु लाइक थी। अच्छा ॿियो हवा छा त जीअं को मैसेज ॾियणु चाहींदा को ख़ासि तौर ते सीज़न जे तो कल्चर डे बि अचे थो यूथ खे छा चवणु चाहींदा? यूथ खे इहो ई आहे त हू पंहिंजो बेस सुञाणनि त असीं आहियूं छा। जेकॾहिं मुंहं जो दड़े तस्वीर तव्हांजे साम्हूं लॻल आहे ॾिसां वेठो, इहा असांजी हिस्ट्री तमामु पुराणी आहे। मूंखे कंहिं अञा हिकिड़े बुज़ुर्ग से अतावंत भमरो हुन ॿुधायो त 7,500 साल असांजी पुराणी हिस्ट्री आहे ऐं असां उहा हिस्ट्री वञूं था पंहिंजी ॻारींदा पंहिंजो पाण ख़तमु कंदा था वञूं। पराओ कल्चर मथे अधु मथे खे कटे था छॾीनि, बाक़ी अधु मथे जा वार बचाइनि था। असां पंहिंजे वारनि खे संभालण में हिते त थोरो वारनि जे वल सरवल सां इलाही स्माइल पिया करनि जी रल साहब तव्हांखे देख स्टूडेंट्स अजीब लॻंदा हूंदा जॾहिं सुबुह सुबुह साईं जॾहिं मां उहा ॻाल्हि ॿुधां पियो न करे मां खिलां पियो त सिर्फ़ु मथे जा वार न हुननि ॾाढ़ी खे बि हिकिड़ो मज़ाक ठाहे छॾियो ॿारनि। हाणे माना हिकिड़ी शेव अचण खां पोइ ॿारनि जा मुख़्तलिफ़ कट्स ॾिसो, ॾाढ़ीअ जा कट्स ॾिसो ऐं मूंखे हैरानगी थींदी आहे त ॾाढ़ी इन शेप में बि थी सघे थी। माना असां त हिकिड़ो इहो रखियो आहे त भई हिकिड़ो सुवारी आहे या हिकिड़ो सुनत तरीक़ो आहे, पर ॿारनि खे हिन वक़्तु साईं जी ॻाल्हि कई त कपिड़ा फाटा पिया आहिनि, शर्टूं पुराणियूं आहिनि, उन्हनि में कट्स आहिनि त उहो हिकिड़ो फैशन सम्झी था हलनि, मॉडर्न स्टाइल आहे न, उहा त न थियणु खपे। पंहिंजी त न आहे न, पंहिंजी त न आहे। मुंहिंजी क्लास में फाइनल ईयर जो स्टूडेंट हो, उन माना ॾाढ़ी ते जीअं साईं ॿुधायो न कट ठाहे आयो, मां क्लास मां कढी छॾियोमांसि। बिल्कुलु सही आहे। मूंखे जी सर तव्हां छो था कढो मूंखे? मूं चयो तव्हांखे ख़बर आहे ॾाढ़ी कंहिंजी आहे? वो असांजे रसूल ख़ुदा जी आहे, मोहम्मद रसूलुल्लाह जंहिंजी सुन्नत आहे। मां तव्हांखे जुरत ई न ॾींदुसि त तव्हां इन्हनि सां हरकत कयो, या शेव करे छॾियो या रखरायो। त हाणे उन सां मज़ाक कोन कबी आहे कॾहिं बि। त असां वटि हाणे हर शइ मज़ाक में हली वई आहे। अच्छा इहा घणी शइ काउंटर थिए थी, माना हर शइ जो मज़ाक या खिल बस उनखे इग्नोरेंस आहे न। ठीकु आहे जेकॾहिं केरु वञे थो नथो, कंहिं हथ न ॾिनो ख़ैर आहे, बाबा वॾनि जो इज़त करणु तमामु ज़रूरी आहे। उहो केरु सम्झाईंदो? मां सम्झाईंदुमि न पंहिंजे नंढे ॿार खे त हीअ तव्हांजी खाला आहे, हीअ अदी आहे, हीअ भेण आहे, हीअ अम्मा आहे, हीअ साईं मुंहिंजो टीचर आहे, त बाबा तव्हां मुंहिंजे टीचर सां कीअं मिलंदव? अञा वधीक इज़त सां मिलो। माना मूंखे यकीन आहे मां साईं आई एम नॉट हैप्पी साईं सां मां मिलियो आहियां त साईं जो वालिद साहब मुंहिंजो उस्ताद आहे। माना हीउ मुंहिंजो आख़ूंद घराणो थियो। मुंहिंजे ॾाॾा जो हिकिड़ो शागिर्द हूंदो, डॉक्टर हुयो। मां ॾाॾी सां गॾु वेंदो हुउमि मुंहिंजी दवा वठण लाइ, त कॾहिं हू पैसा न वठंदो, चवंदो मुंहिंजे उस्ताद जा माण्हू आया आहिनि, ऐं बीठो रहंदो जेसि ताईं असां वापसि थींदा हुआसीं। उनजो फर्ज़ंद हिते DIG हुयो अताउल्ला चांडियो। उहो माना तव्हां अंदाज़ो कयो त माण्हुनि जो वर्थ छा हुयो। अच्छा अगर हीअं हॉस्पिटलिटीज़ थिए थी हाणे, अगर कोई हीअं कोई पंहिंजो ॿुधाए थो रवैयो या महिमान नवाज़ी करे थो त उनखे थोरो हीअं ऑकवर्ड सम्झो पियो वञे? न न न, ऑकवर्ड त न थियणु खपे, न थियणु खपे इन ॻाल्हि ते। त असां वी शुड फील प्राउड ऑफ इट। तहज़ीब आहे। कोई माण्हू अची वञे भली केॾी महिल बि हलियो अचे। राति जो असां माण्हुनि खे, मूंखे यादि आहे मुंहिंजी अम्मा मानियूं पचाईंदी हुई नंढड़े, माना आउं नंढड़ो हूंदो हुउसि। पोइ हुते पठाण ईंदा, खाटियूं खणंदा असांजे ॻोठनि में न, वाहन जूं। हाणे त कोन थियूं थियनि। पठाण ईअं अची शुरू थिया हूंदा, 15-15, 20 हूंदा हुया पठाण, ऐं उहो अटो पिनींदा ॿियनि मुल्क माना ॻोठनि में, या पोइ बाबा खे ॾींदा हुआ त असांखे पचराए ॾे। ऐं उहो अम्मा खे चवंदो त अम्मा कॾहिं बि जवाबु न ॾिनो। असां त ॾिसंदा हुआसीं त हेतिरियूं हेतिरियूं मानियूं, हिकिड़ो हिकिड़ो पठाण 3-3, 4-4 मानियूं चांवरनि जूं खाईंदो हुयो। पर कॾहिं अम्मा जब न चयो बाबा खे त तव्हां हीअ छा था कयो, मूंसां वैल था करियो। हाणे जेकॾहिं मां किथे चवां कुझु त मूंखे नथो लॻे, पर ख़ैर ईअं मुंहिंजो पर्सनल मूंसां न आहे। जनरल एटीट्यूड इहो ई आहे त ॿारहाड़ी जूं मायुनि खे बि जेकॾहिं तव्हां राति जो चओ त 11 बजे मानी कयो त कोन उथंदियूं। सही भला ये भी इथिक्स के तरह रवैया खराब थी आहे। सही था चओ, बिल्कुलु यकीनन छे के वेल साहब छा मैसेज ॾियणु चाहींदव असां प्रोग्राम जो वक़्तु पुराणी ते? बस अॼु जो पैगाम वरी असां जेको नौजवाननि खे ॾींदासीं त तालीम पिराइण ऐं तालीम याफ़्ता थियणु, हिकिड़ो डिग्री होल्डर थियणु, एजुकेटेड थियणु, ॿई शयूं फ़र्क़ु आहिनि। हाँ जे असां दौर जा जिन दौर में असां पढ़िया आहियूं, असांखे एजुकेशन ईअं मिली जो असां में समाइजी वई। अॼुकल्ह जे ॿार में उहा एजुकेशन मथां गुज़री थी हली वञे, उन्हनि डिग्री अची वई, तालीम अंदरि दाख़िल थी कान्हे उन्हनि में। त नौजवान लाइ इहो पैगाम आहे त इन तालीम खे कोशिशि कयो। तालीम पिराइण खां सवाइ ॿियो को तरीक़ो ई कोन्हे। तव्हांखे अॻियां कॉम्पीट करिणो आहे, तव्हांखे अॻियां मुल्क में हलणो आहे, सूबे में ख़िदमत करणी आहे, पंहिंजा ॿार आहिनि, फैमिली वधाइणी आहे। त इन तालीम जो ज़रियो हिकिड़ो बहितरीनु ज़रियो आहे। उनखां पोइ तव्हां कारोबार कयो, सियासत कयो, किथे वियो,
को कमकार कयो पोइ आसानी थी पवंदी बिना तालीम जे अॼुकल्ह कुझु कोन्हे बिल्कुलु महिरबानी जी सर तव्हांखे अॼु कीअं अची करे लॻो जुड़ियल इंतहाई सुठो लॻो माशाअल्लाह ज़िंदगी आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिते जंहिंजो नसीबु हूंदो आहे जिते जिते वञणु लिखियलु हूंदो आहे उहो ॾींहं पंहिंजा पूरा कंदो ऐं तमामु सुठो अच्छा एंड में कुझु ॿियो कुझु चवणु चाहींदो मैसेज ॾियणु चाहींदो ॿियो असांजे नाज़रीन खे ॿियो कुझु बसि पंहिंजाइप न छॾीनि माण्हू जेका पंहिंजी कल्चर आहे पंहिंजो उथणु वेहणु आहे पंहिंजो अख़लाक आहे उहो ज़रूरु क़ाइमु रखनि इहो सुभाणे केरु न चवे मिसाल मुंहिंजो पुटु जे करे मुंहिंजियूं शयूं छॾियल शयूं ख़राबु करे छॾे त सभु चवंदा त हिनजो फलाणे जो पुटु आहे न त उहा पंहिंजाइप न छॾी पंहिंजा पाण खे ॻंढे रखो मेज़बान जो नालो बि इहो ई आहे त तव्हांजो जेको प्रोग्राम आहे महिरान उन शइ जो नालो आहे हर शइ खे ॻंढे थी रखे महिरान में पाणी आहे त असीं आहियूं न आहे त असीं न आहियूं हिक ॿिए खे ॻंढे रखो हिक ॿिए खां परे जुड़ियल रहो थैंक यू सो मच वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो प्रोफेसर जुड़ियल साईं साहब मूंखे इलाही ख़ुशी थी थैंक यू रोल साहब थैंक यू सो मच जी त नाज़रीन असांजे वक़्तु जे प्रोग्राम जो पंहिंजे पुॼाणी ते पहुतो आहे यकीनन इहे ई आहे त इंसान पंहिंजे जीअं प्रोफेसर साहब ॻाल्हि कई त रिश्तनि खे मज़बूत कजे ऐं पंहिंजी बुनियादी अगरि को अचीवमेंट चाहियो था त बेसिक चेंज खे पकड़े करे गॾु हलिजे ऐं उन्हनि खे ई ग्रूमिंग ऐं उन हवाले सां पंहिंजे स्किल्स बि डेवलप करणु घुरिजे त हिन प्रोग्राम सां तव्हां के हो टपाल मेज़बान जेके होता है रिश्तन जमान है सिंधी मेज़बानी जो राज़वी टपाल मेज़बान चाहे है इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाकात थींदी तेसि ताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त दुआ में यादि अल्लाह हाफ़िज़।